मुंहिंजे ख़्याल में असां लाइव अची विया हाणे जी बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन सेशन में भलीकार उम्मीद है तव्हां सभु खैरियत सां हूंदो, तव्हांजी खैरियत हूंदी। असल में इन सेशन जो अॼु मक़सदु तव्हां सां गॾजण जो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे, इन ऑनलाइन सेशन जो मक़सदु, इन सेशन जो टॉपिक आहे ऑनलाइन अर्निंग, जंहिंमें मुंहिंजा प्यारा ॿ दोस्त ऐं प्यारा जिगरी दोस्त आहिनि असांखे जॉइन पिया कनि। वॾी महिरबानी, उन्हनि जो तारीफ़ कराइण सभ खां पहिरियां ऐं अहम सम्झंदुसि असांजो प्यारो दोस्त अमजद लगारी साहब। मुंहिंजे ख़्याल में असां तमामु घणनि दोस्तनि साईं जन जे नाले खां वाक़ुफ़ु हूंदा ऐं तमामु सुठियूं सर्विसिस आहिनि, स्पेशली असांजी कम्यूनिटी जे लाइ। साईं अमजद जूं साईं MS कई आहे चाइना मां, ऐं हींअर हिते लेक्चरर आहिनि नवाबशाह यूनिवर्सिटी में। ऐं ॿियो असांजो बहितरीनु दोस्त आहे ऐं साईं मोहम्मद नवाज़ तुनियूं, साईं PhD फाइनलिस्ट आहिनि क्लैनफोर्ड ऑस्ट्रिया मां। ऐं असां साईं जन जे लाइ तमामु दुआगो आहियूं जल्दी ख़ैर सां पूरी करे वरी हिकिड़े नए जहान ऐं नई सर्विसिस जे तरफ़ अचनि। सो अचूं था टॉपिक जी तरफ़। त अॼु जो टॉपिक जेको असांजो आहे उहो आहे ऑनलाइन अर्निंग। ही टॉपिक स्पेशली असां रखियो हिनजे करे आहे जो अॼु ऑनलाइन अर्निंग जो हिकिड़ो ट्रेंड आहे दुनिया में, पुराणो ट्रेंड आहे, दुनिया हिन ते कमु बि करे पई। सो लेकिन असल में हिते सिंध में स्पेशली या पाकिस्तान में ही ट्रेंड हाणे रिसेंटली इंट्रोड्यूस थियो आहे। ऑनलाइन ट्रेनिंग असल में इंक्लूड थो करे तक़रीबन फ्रीलांसर्स या फ्रीलांसिंग जा जेके बि आहिनि पर्सपेक्टिव्स, लेकिन हिन में एंटरप्रेन्योरशिप, ई कॉमर्स ऐं ॿियूं घणियूं शयूं हिते इंक्लूड थो थियनि। सो उन लाइ अॼु असां दोस्तनि खे सॾायो आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजो बुनियादी फोकस जेको अॼु हूंदो हिन डिस्कशन जो उहो इहो हूंदो त असां इन शइ ते फोकस कयूं त ऑनलाइन अर्निंग जेके लॉकडाउन में दोस्त वेठा आहिनि ऐं जिन वटि सुठा स्किल्स आहिनि, कंप्यूटर स्किल्स आहिनि, राइटिंग स्किल्स आहिनि, या हुननि वटि का सुठा ॿिया स्किल्स आहिनि, त हू पंहिंजो उन स्किल्स खे यूटिलाइज़ करे कीअं ऑनलाइन अर्निंग जे जहान में दाख़िल थी सघनि था। ऐं स्पेशली ॻाल्हि कजे असांजे सिंध जी त इन ते बि जेको आहे न इहो ट्रेंड तमामु घटि आहे। उनजो रीज़न हिकिड़ो इहो आहे त हिकिड़ी अनअवेयरनेस, ॿियो लेक ऑफ इंटरनेट फैसिलिटीज़, इहे अलॻि शयूं आहिनि। तो सभ खां पहिरियां आउं शुरू कंदुसि सवाल साईं अमजद खां। त साईं असल में असांखे इहो ॿुधायो त हिते जेको आहे अहिड़ो स्टूडेंट मतिलबु फ्रीलांसिंग जे हवाले सां असां वटि हिते बहितरीनु अपॉर्चुनिटीज़ कहिड़ियूं आहिनि, फ्रीलांसिंग जी जान में हींअर छा पियो थिए, तव्हां थोरो फ्रीलांसिंग इंट्रोड्यूस करायो। महिरबानी साईं ख़ुदा बख़्श तव्हां जेको मूंखे मौक़ो ॾिनो हिते अचण जो ऐं कुझु जेके आहिनि पंहिंजा ख़्यालात शेयर करण जो। असल में फ्रीलांसिंग जो जेको कॉन्सेप्ट आहे इहो पुराणो आहे, अॼु जो न आहे। फ्रीलांसर जेको आहे उहो माण्हू आहे या उहा तव्हांजी सर्विस आहे जेको इंडिपेंडेंटली पंहिंजी का बि सर्विस ॾिए। मिसाल जी ॻाल्हि आहे, अगरि असां पुराणे दौर में हलिया वञूं त हिकिड़ो जेको वाढो आहे उहो पंहिंजो कमु करे थो, उहो पंहिंजी सर्विस ॾिए पियो। ठीकु आहे, हिकिड़ो जेको बार्बर आहे, हेयर ड्रेसर आहे, उहो पंहिंजी सर्विस ॾिए पियो, उहो बि हिकिड़ो जेको फ्रीलांसर आहे। डॉक्टर अगरि का पंहिंजी क्लिनिक हलाए पियो, ठीकु आहे, ऑन कॉल वञे थो, किथे वञी सर्विस ॾिए थो, इहा बि हिकिड़ी फ्रीलांसर जो ई टाइप। पर हाणे असां जॾहिं डिजिटल दुनिया में अचूं था त असांजी जेका फ्रीलांसिंग आहे उहा थी वञे डिजिटल फ्रीलांसिंग। ठीकु आहे, हाणे फ्रीलांसिंग जो जीअं कॉन्सेप्ट मां ॿुधायो त पुराणो आहे ऐं जेको आहे दुनिया में काफ़ी वक़्त खां जेको आहे मुख़्तलिफ़ हुन में स्किल्स बिज़नेसिस उन सां लॻियल जेके हलनि पिया था। पर पाकिस्तान में हाणे काफ़ी अवेयरनेस पहिरीं जे मुक़ाबले में आई आहे, पहिरीं एतिरी कोन हुई। ऐं जॾहिं खां इंटरनेट असां वटि ईज़िली अवेलेबल थियो आहे तॾहिं खां वठी माण्हुनि में शौक़ु आहे, ख़ासि तौर ते सोशल मीडिया, असांजी फेसबुक, व्हाट्सएप या जेके असांजा ॿिया जेके ज़रिए इंस्टाग्राम आहे, उन थ्रू जेके आहिनि काफ़ी इन शइ जी जेका आहे मालूमात माण्हुनि ताईं पहुती आहे त फ्रीलांसिंग जे थ्रू बि जेको आहे कमाए सघिजे थो। पहिरीं माण्हू जेको आहे सम्झंदा हुआ त शायदि इंटरनेट ते अर्निंग जेका आहे उहा शायदि को फ्रॉड आहे, शायदि को कूड़ आहे या शायदि को स्केम आहे। पर जॾहिं माण्हुनि कमाए ॾिठो, उन्हनि जे हथ में पैसा आया त पोइ उन्हनि सम्झनि न वाक़ई इहा हिकिड़ी रियल शइ आहे या एग्ज़िस्ट करे थी। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेसिताईं माण्हू हिकिड़े फिज़िकल एक्सपीरियंस मां नथो गुज़रे तेसिताईं उन ते यकीन नथो करे, इहा हिकिड़ी ह्यूमन नेचर आहे।
त फ्रीलांसिंग हिकिड़ी वॾी दुनिया आहे जंहिंमें लातादाद जेके आहिनि स्किल्स आहिनि सर्विसिस आहिनि जेकी पूरी दुनिया में उनजी डिमांड आहे ठीकु आहे फ्रीलांसिंग बुनियादी तौर ते बाउंड्रीज़ जेके आहिनि उहो ख़तमु करे छॾियूं आहिनि बाउंड्रीज़ माना के बि न आहिनि तव्हां में दुनिया में मिसाल जी ॻाल्हि आहे तव्हां हिते वेठा आहियो कंहिं बि ॻोठ में कंहिं बि शहर में तव्हां वटि हिकिड़ो कंप्यूटर आहे तव्हां वटि हिकिड़ो इंटरनेट कनेक्शन आहे ऐं तव्हांखे लेट सपोज़ असां हिकिड़ो मिसाल वठूं था तव्हांखे को आर्टिकल लिखणु अचे थो राइटिंग करणु अचे थी या तव्हां थोरी घणी ग्राफिक डिज़ाइन करे था वठो तव्हां मतिलबु तव्हांखे सॼी दुनिया तव्हां लाइ खुलियल आहे ठीकु आहे माना तव्हां USA में को वेठो आहे को UK में वेठो आहे क्लाइंट को कैनेडा में वेठो आहे को सिंगापुर में वेठो आहे किथे वेठो आहे तव्हां हुनखे सर्विस ॾेई सघो था फ्रीलांसिंग तव्हांजो बाउंड्रीज़ ख़तमु करे छॾियूं आहिनि ठीकु आहे हिकिड़ी वर्चुअल वर्ल्ड थी वई आहे जीअं असां चवंदा आहियूं ग्लोबल विलेज आहे त इन जो हिकिड़ो वॾे में वॾो फ़ाइदो इहो थियो आहे त असां वटि हाणे जेको आहे बाउंड्री का बि न आहे त असांखे वीज़ा वठिणो पवंदो पोइ वञिणो पवंदो त कमु करणु फलाणे मुल्क में या फलाणी जॻह ते असां वटि सिर्फ़ु इंटरनेट हुजे कंप्यूटर हिकिड़ो असां वटि मौजूदु हुजे ऐं उन खां पोइ असां वटि कुझु स्किल्स हुजनि त असां पंहिंजी सुरे सघूं बग़ैर कंहिं डिग्री जे त असां वटि कंहिं डिग्री ज़रूरत न पए बाक़ी हाणे हिन में सर्विसिस में अचूं त सर्विसिस तंहिंजूं लातादाद आहिनि ठीकु आहे तव्हां राइटिंग में हलिया वञो राइटिंग में हिकिड़ी सर्विस आहे तव्हां ग्राफिक डिज़ाइनिंग में हलिया वञो तव्हां लोगो ठाहे सघो था तव्हां का फोटो एडिटिंग करे सघो था वीडियो एडिटिंग करे सघो था इहा तव्हांजी सर्विस आहे ठीकु आहे तव्हां जेको आहे पंहिंजो जेको आहे ई कॉमर्स में हलिया वञो ई कॉमर्स में मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि एमेज़ॉन आहे eBay आहे ऐं खोड़ ॿिया सारा आहिनि ठीकु आहे एमेज़ॉन हिकिड़ो वॾो वॾो प्लेटफॉर्म आहे जंहिंमें सवें जेके आहिनि अहिड़ा त हाणे हीअ जीअं असां लॉकडाउन जो जेको असां वटि हींअर जेको सिचुएशन हले पई सभु माण्हू घर वेठा आहिनि सभु ऐं तक़रीबन असां वटि अॼुकल्ह इंटरनेट बि इज़ीली अवेलेबल आहे स्मार्टफोन बि असां वटि तक़रीबन मेजॉरिटी माण्हुनि वटि आहिनि असां बजाए जेको टाइम आहे उहो ज़्यान कयूं असां सॼो ॾींहुं स्क्रोल डाउन कंदा रहूं फेसबुक के या असां व्हाट्सएप ते वेही पंहिंजो टाइम विञायूं या असां मूवीज़ वेही ॾिसूं उन खां बहितर आहे त असां हिन टाइम जो फ़ाइदो वठी त असां पंहिंजा स्किल्स जेके आहिनि ग्रूम कयूं ठीकु आहे असांखे फ्रीलांस लाइ कंहिं बि फॉर्मल डिग्री ज़रूरत न आहे ठीकु आहे असां को बि स्किल जेको आहे हिकिड़ो सिंपल स्किल असां 1 महीना 2 महीना लॻाए उहो तव्हांजे मथां टाइम केतिरो इंट्रस्ट केतिरो आहे त उन में डेवलप करे जॾहिं असांजी हीअ सिचुएशन असांजी अला कंदो जल्द जेका ज़रूरत निकिरी ईंदासीं त तव्हां वटि हिकिड़ो स्किल हूंदो ठीकु आहे न पोइ भले तव्हां जॉब में आहियो या जॉब में न आहियो या अनएम्प्लॉयड आहियो तव्हां ॿिन्ही सूरतनि में हुनखे एज़ अ पार्ट टाइम एज़ अ फुल टाइम यूज़ करे सघो था सही जी महिरबानी असल में तव्हांजी ॻाल्हि जो जेकॾहिं हींअर कंक्लूड कयां त ॾिसो फ्रेंड्स त साईं जी अमजद ॻाल्हि ॿुधाई त सभ खां वधीक हिन सेशन जो ऑब्जेक्टिव बि इहो आहे त ऑनलाइन अर्निंग ऐं तव्हांखे पंहिंजी जेका हींअर लॉकडाउन में जेका सोशल मीडिया या इंटरनेट यूज़ कयो था त उनखे पॉज़िटिवली कीअं यूज़ करणो आहे मिसाल तव्हां जीअं साईं ॻाल्हि ॿुधायो त तव्हांखे अगरि सुठी हिकिड़ी इंटरनेट फैसिलिटीज़ बि आहे ऐं स्पेशली फॉर्चुनेटली तव्हां वटि स्किल्स बि आहिनि त तव्हांखे उन्हनि खे स्किल्स ऐं इंटरनेट फैसिलिटीज़ खे पॉज़िटिवली कीअं यूज़ करणो आहे तो हाणे नेक्स्ट डॉक्टर साईं महमूद साहब ऐं तव्हांखां इहो पुछंदुसि एंटरप्रेन्योरशिप जेका आहे उनजो असांजे कुझु सिंध में तमामु घणो घटि ट्रेंड बि आहे एंटरप्रेन्योरशिप खे तव्हां थोरो असां इहो ॿुधायो त असांजो माण्हू इन शइ मां कीअं जेको आहे फ़ाइदो वठी सघे थो ऐं ॿियो इहो आहे त जीअं तव्हांखे ॻाल्हि ई कॉमर्स जो घणो तालुक इन ई फील्ड सां आहे त असांजो माण्हू हिते ऑनलाइन वेही करे अच्छा हिन ॿी ऑनलाइन अर्निंग जो ॿियो पर्सपेक्टिव शायदि शेयर उहो आहे ऑनलाइन मतिलबु यूट्यूबिंग बि हिकिड़ो सुठो माना तव्हां हुन पंहिंजी जेको स्किल्स आहिनि तव्हां वटि फोटोग्राफी आहे ॿियूं वीडियो मेकिंग आहे जेको बि आहे उन सां बि तव्हां घणो जेको आहे फ़ाइदो वठी सघो था त साईं ऐं तव्हां प्लीज़ थोरो ॿुधाइजो त कीअं जेको आहे हिकिड़ो असांजो माण्हू जेको आहे हिन लॉकडाउन में ऑनलाइन अर्निंग में फ़ाइदो वठी सघे थो साईं वॾी महिरबानी तव्हांजी लख कुर्ब मौक़ो ॾिनो तव्हां हिन गॾिजाणी जो ऐं हिकिड़ो प्लेटफॉर्म डेवलप कयो कम्युनिकेशन जे लाइ साईं अमजद जी ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां बिल्कुलु फ्रीलांसिस जो कॉन्सेप्ट को नओं न आहे इहो बिल्कुलु पुराणो कॉन्सेप्ट आहे पर जॾहिं त इमर्जिंग टेक्नोलॉजी ऐं न्यू टेक्नोलॉजी जे ट्रांसफॉर्मेशन सां हिन में फर्दर न्यू डेवलपमेंट्स आयूं आहिनि ऐं न्यू डेवलपमेंट सां न्यू अपॉर्चुनिटीज़ क्रिएट थियूं न्यू ग्राउंड्स क्रिएट थिया आहिनि इन सां रुॻी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ऐं मोबाइल ऐं कंप्यूटर जो यूज़ जो पर्पज़ रुॻी बेसिक पर्पज़ रुॻी कम्युनिकेशन न आहे असांजे जॾहिं त मेजॉरिटी यंग स्टूडेंट्स में यूथ में असां ॾिसूं था त इन जो मेजर जेको फोकस थो रहे मेजर जेको इन जो यूज़ आहे सो इहो था कनि त
जस्ट जो पर्पस कम्युनिकेशन आहे, पर कम्युनिकेशन आहे, इन कम्युनिकेशन बाउंड्रीज़ खां निकिरी करे ब्रॉडर पर्सपेक्टिव में इनखे यूज़ करे थो सघे। हाणे उहो कीअं यूज़ करे थो सघे, उन जे लाइ फंडामेंटल शइ आहे पर्सनल डेवलपमेंट। हिन असां जेकॾहिं एग्ज़िस्टिंग सिचुएशन जे सिनेरियो में असां ॻाल्हायूं त वायरस जी सिचुएशन लॻी पई आहे, लॉकडाउन सिस्टम लॻो पियो आहे, सभु पंहिंजे घरनि में वेठा आहिनि। हाणे इन सिचुएशन खे कीअं प्रोडक्टिव बणाइजे, ठीकु आहे। इहो हिकिड़ो उन्हनि खे टाइम पीरियड मिलियल आहे पर्सनल डेवलपमेंट जे लाइ, ठीकु आहे। लेट सपोज़ साईं अमजद आहे, तव्हां आहियो, मां आहियां, ऐं ॿिए काफ़ी दोस्त आहिनि जेके इन्हनि शयुनि खां वाक़िफ़ आहिनि, ॿाहिरि वेठा आहिनि या पाकिस्तान में आहिनि। उन्हनि जी ज़िम्मेवारियूं आहिनि, ऐं ॿिए जेके दोस्त जेके सिखणु चाहिनि था उन्हनि खे इहे रहनुमाई कनि त कहिड़ी तरह सां पर्सनल डेवलप करे सघनि था, पंहिंजूं कहिड़ियूं सॉफ्ट स्किल्स डेवलप करे थियूं सघजनि जेके फॉर डिजिटल बिज़नेस या ऑनलाइन बिज़नेस जे लाइ यूज़ करे सघजनि थियूं, ऐं बिज़नेस अपॉर्चुनिटीज़ उहे कहिड़ियूं आहिनि जेके असां ऑनलाइन घर वेठे असां करे सघूं था। असां लेट सपोज़ ऑप्शंस जे लाइ त असां एजुकेशन सेक्टर, सर्विस सेक्टर या ॿिए असां कहिड़ा बि सेक्टर चई सघूं था, पर देयर इज़ अ नीड टू फाइंड आउट द बिज़नेस प्लान। एक्चुअली बिज़नेस प्लान असां कहिड़ो फीज़ेबल आहे जेको घर ॾों हिकिड़ो स्टूडेंट घर वेठो आहे उहो छा थो करे सघे। जीअं साईं अमजद ॿुधायो त पर मां चवंदुमि त पर्सनल डेवलपमेंट में जेकॾहिं ॻाल्हायूं त हू पंहिंजियूं स्किल्स डेवलप कनि घर में वेठे, छो जो जॾहिं पाकिस्तान मां स्टूडेंट्स ॿाहिरि अचनि था इन शइ जी काफ़ी कमी कोताही महसूस थी थिए त हुननि जी राइटिंग ऐं स्पीकिंग स्किल्स काफ़ी इनसफिशिएंट आहिनि एज़ कंपेयर टू द इंटरनेशनल। सभ खां बुनियादी स्किल्स आहिनि, सभ खां बुनियादी राइटिंग ऐं स्पीकिंग स्किल्स, स्पेशली इन टर्म ऑफ इंग्लिश में तव्हां पंहिंजी जेको आहे न स्पेशली इन ॿिन्ही डोमेन्स में ज़्यादा फोकस ज़रूरत आहे। बिल्कुलु कंटिन्यू कयो। सॉरी। हा, त इन जे लाइ लाज़मी आहे त पर इन खे थोरो इन स्किल्स खे पॉलिश कजे। हाणे इन्हनि खे कीअं डेवलप करे थो सघे, दीज़ आर थिंग्स ऑफ द प्रैक्टिस ओनली, प्रैक्टिस सां थी सघनि थियूं, पाण ई करे सघे थो। इन जे लाइ केरु केतिरो बि कंहिंखे गाइड करे ऐं टीचिंग उहो अटेंड करे, ठीकु आहे, क्लासिस अटेंड करे, ट्यूशन सेंटर्स अटेंड करे, पर जेसि ताईं हू पर्सनली इन्वॉल्व न थींदो, पर्सनल इंट्रस्ट नथो वठे स्टूडेंट जेको घर वेठो आहे 5 कलाक 6 कलाक, लॉकडाउन जी सिचुएशन आहे, ॿाहिरि नथो निकिरी सघे, मोबाइल ते वेठो सोशल मीडिया वेठो थो यूज़ करे, ठीकु आहे, त हुनखे उन ई शइ ते तवजो ॾियणी ज़रूरत आहे त वेही करे पंहिंजो राइटिंग स्किल्स डेवलप करे। राइटिंग स्किल्स जे लाइ जीअं ऑलरेडी तव्हां सां मां हिकिड़ो प्लान डिस्कस करे चुको आहियां, 1 day 1 page हैबिट आहे त रोज़मर्रा जी रूटीन में सुबुह खां शाम ताईं कहिड़े बि टाइम ते हिकिड़ो पेज वेही करे कंप्यूटर ते या मैन्युअली 1 page राइटिंग कयो, स्टार्टिंग फ्रॉम योर ओन रूटीन। पंहिंजी रूटीन खां तव्हां लिखणु शुरू कयो त अॼु तव्हां छा कयो, हिकिड़ो हफ़्तो तव्हां लिखी वियो, ठीकु आहे, हिकिड़े हफ़्ते खां पोइ रूटीन छा थींदी, रिपीट थींदी, सही, ठीकु आहे। त हाणे तव्हां सुबुह सां छा कयो, मंझंदि जो छा कयो, शाम जो छा कयो, राति जो छा कयो, इन फेज़िस मां जॾहिं तव्हां निकिरी अचो त पोइ थोरो तव्हां घर खां ॿाहिरि निकिरी अचो, ॿाहिरि जो रूटीन तव्हां लिखो, ठीकु आहे, पंहिंजे फ्रेंड्स ते लिखो, पंहिंजे पास्ट ते लिखो, पंहिंजे फ्यूचर ते लिखो, पंहिंजे ड्रीम्स ते लिखो, पंहिंजे प्लान्स ते लिखो, कंहिं न कंहिं टॉपिक ते तव्हां हिकिड़ो पेज या कंप्यूटर ते टाइप कयो या त मैन्युअल वेही लिखो। राइटिंग स्किल्स इंप्रूव कयो पंहिंजा, ठीकु आहे, ठीकु आहे। राइटिंग स्किल्स जे लाइ इहे हिकिड़ो मतिलबु इहो राइटिंग जो वज़ीफ़ो आहे जेको असां पाण पंहिंजे सीनियर्स खां सिखी करे हेसिताईं पहुता आहियूं, ऐं इहा अॼु ताईं माना इन ताईं मंज़िल ताईं पुॼण जो इहो ई हिकिड़ो तरीक़ो रहियो आहे, ठीकु आहे। इहा शइ जॾहिं पर्सनल डेवलप थी वञे त प्रोफेशनल लेवल ते इन शइ जी वॾी डिमांड आहे, वॾी ज़रूरत आहे ड्राफ्टिंग, ठीकु आहे। हाणे असल में ॻाल्हि जेका बुनियादी आहे, जेको तव्हांजो क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे त ॾिसो असांजो माण्हू इन ऑनलाइन बिज़नेस वारे जहान में जेको माण्हू जंहिं वटि ॻोठनि में हींअर हर कंहिं वटि 4G फैसिलिटी आहे, हर कंहिं माण्हू, त उहो इन डोमेन में ऑनलाइन या ई कॉमर्स चओ या जेको बि चओ बिज़नेस में उन में शामिल कीअं थिए, उनखे बिज़नेस प्लान पंहिंजो कीअं ठाहिणु घुरिजे। हा, उन जे लाइ मां अचां पियो अॻिते त फर्स्ट वन त इहा राइटिंग स्किल आहे, सेकंड वन आहे स्पीकिंग स्किल्स, ठीकु आहे। जॾहिं त तव्हां यूट्यूब जो ॿुधायो त यूट्यूब हर कंहिंजे मोबाइल में आहे, हर कंहिंजे कंप्यूटर में अवेलेबल आहे, इज़ीली एक्सेसिबल आहे, ठीकु आहे। उनखे माण्हू कीअं प्रोडक्टिव बणाए था सघनि, इट इज़ अ एंटरप्रेन्योरल अप्रोच, इट इज़ अ वी कैन से दैट बिज़नेस प्लान, काइंड ऑफ बिज़नेस प्लान, ठीकु आहे। इहा हुनजी फ्यूचर इन्वेस्टमेंट बि आहे, पर्सनल डेवलपमेंट बि आहे, एंटरटेनमेंट बि आहे, ठीकु आहे, जहिड़े बि फॉर्म में या जहिड़े बि बिहेवियर में उहो हुनखे ट्रीट करे, सही, ठीकु आहे।
YouTube चैनल जो क्रिएट करण जो हिकिड़ो प्रोसीजर आहे ऐं यूट्यूब हिकिड़ो बहितरीन जेको असां वटि हिन फील्ड में अचण जो आहे त तव्हां यूट्यूब चैनल वग़ैरह खोलियो या सही था चओ? बिल्कुलु उन सां हिकिड़ो पंहिंजो कंट्रीब्यूशन त स्टार्ट थिए थो, ॿियो त तव्हां हिकिड़ो कम्युनिटी कनेक्ट थियो था ग्लोबली बियॉन्ड द बाउंड्रीज़। ठीकु आहे, जेके तव्हां पंहिंजी लैंग्वेज में तव्हां को टॉक शो स्टार्ट था कयो, को लेक्चर प्रोग्राम स्टार्ट था कयो, या पंहिंजो कंट्रीब्यूशन का कंहिं स्किल्स ते तव्हां ॻाल्हाइणु शुरू था कयो, या का ट्रेनिंग वग़ैरह ॾियो था। ठीकु आहे, सिंधी लैंग्वेज में यूज़ कयो था त हिकिड़ी नेटिव कम्युनिटी जे लाइ कंट्रीब्यूशन आहे, पर जेकॾहिं तव्हां हुनखे इंग्लिश स्पीकिंग ते खणी था अचो त उहो इंटरनेशनल कम्युनिटी जे लाइ तव्हांजो कंट्रीब्यूशन आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जॾहिं त हुनजी जॾहिं पॉपुलरिटी वधे थी यूट्यूब चैनल जी, त पोइ हुनजी वरी अर्निंग बि स्टार्ट थिए थी। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा भाउ अमजद, आउं तव्हांखे हिन ते सिर्फ़ु ओपिनियन वठणु चाहींदुसि त असांजे जीअं तव्हां बहितरीन ॻाल्हि ॿुधाई त असांजो हर आम माण्हू, को कारपेंटर हुजे, को कुक हुजे, को जेको असांजो को सुठो डिज़ाइनर आहे, टेलर मास्टर आहे, असांजे ॻोठ में वेठो आहे, उनजा कपिड़ा सुठा सिबी सघे थो, या असांजो हिकिड़ो सुठो जेको आहे आर्टिस्ट आहे, कैलीग्राफर आहे, जेको बि आहे उन लाइ ही बहितरीन मौक़ो आहे त हू पंहिंजे कंहिं न कंहिं तरीक़े सां यूट्यूब चैनल आहे या ॿियो कुझु अहिड़ा जीअं मिसाल फ्रीलांसिंग आहे त हू पंहिंजे उन ऑनलाइन अर्निंग में हिसो वठी सघे थो। त तव्हां हिन ते बल्लभ चवणु चाहींदो जेको आहे अगरि आउं तव्हां ओपिनियन वठां? जी, जीअं साईं नवाज़ जेको आहे ॻाल्हि खे हाईलाइट कयो त पहिरीं ॻाल्हि त असांखे जेके इहा सही ॻाल्हि आहे, असांखे पाण में बि जेके असांजा इहे असांजे चाइना वियासीं असांखे महसूसु थियो त असांजा कम्युनिकेशन स्किल्स एतिरा स्ट्रॉन्ग आहिनि, पर जॾहिं असां उते रहियासीं छो त उते असां वटि चॉइस न हुई वेदर वी कैन स्पीक इन इंग्लिश और वी कैन स्पीक इन चाइनीज़, वी हैव ओनली 2 चॉइसिस। असां वटि 2 चॉइसिस हुयूं, त पोइ उते सिंधी ऐं उर्दू केरु सम्झे कोन पियो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे या त असां ॿाहिरि वञूं पिया त आम माण्हू सां जेको आहे कम्युनिकेशन लाइ असांखे चाइनीज़ ॻाल्हाइणी पई पए, या त पोइ ॿियो रस्तो इंग्लिश। पोइ उन शइ जेको आहे असांखे हिकिड़ो ॾाढो सुठो कॉन्फिडेंस ॾिनो ऐं हिकिड़ो प्रेशर डेवलप कयो त न वही जेके तव्हांखे करणी आहे। ऐं उहा ई ॻाल्हि आहे त जेसि ताईं तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट न आहे, तव्हांजो पंहिंजी जेका आहे विल न आहे, त केरु तव्हांखे केतिरी कोशिशि करे वठे तव्हां नथा सिखी सघो जेसिताईं तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट न आहे। ठीकु आहे न, इट्स ऑल अबाउट सेल्फ लर्निंग। बाक़ी ॿी ॻाल्हि त जीअं साईं चयो त यूट्यूब जेको आहे उहो हिकिड़ो अॼुकल्ह हिकिड़ो सुठो ज़रियो आहे, हिकिड़ो फ्री ज़रियो आहे जंहिंमें तव्हां पंहिंजा जेके बि स्किल्स आहिनि, ठीकु आहे, उहे तव्हां अगरि यूट्यूब वञी खोले ॾिसंदो त तव्हांखे काफ़ी वीडियोज़ मिली वेंदियूं, काफ़ी अहिड़ा जेके माण्हू आहिनि जेके पंहिंजे स्किल्स में उन एक्सपर्ट आहिनि। जस्ट लाइक हिकिड़ो मैकेनिक आहे, उन छा कयो, उन पंहिंजी हिकिड़ो जेको गैरेज ते का गाॾी ठाहे थो, का उन में हिकिड़ी मतिलबु का अल्ट्रेशन करे थो या का अहिड़ी शइ, उहो पंहिंजी वीडियो जेका आहे रिकॉर्ड करे अगरि उन ते रखे थो पियो यूट्यूब चैनल ते, त हिकिड़ो त उनजी पॉपुलरिटी वधे पई, उन ऐं हुन सां उनजा क्लाइंट जेके आहिनि वधंदा, प्लस जेको आहे उनजो यूट्यूब तां अर्निंग उहा अलॻि थींदी। त इन तरीक़े सां तव्हां जेके बि असांजा जेके एक्सपर्ट जेके जंहिं बि फील्ड में एक्सपर्ट्स आहिनि, जिन स्किल्स आहिनि, उहे बिल्कुलु यूट्यूब जे थ्रू अर्निंग करे सघनि था। पर फ्रीलांसिंग की दुनिया सिर्फ़ु यूट्यूब ताईं महदूद कान्हे का, फ्रीलांसिंग तमामु वॾी दुनिया आहे। एतिरा एवेन्यूज़ आहिनि जेके मूंखे बि कुझु वक़्तु अॻु में ख़बर कोन हुया, जेके जॾहिं हिन में मां थोरो इन्वॉल्व थियसि। स्टिल आई एम अ लर्नर, आई एम नॉट एन एक्सपर्ट, मां एक्सपर्ट न आहियां, पर पोइ बि जेके शयूं मां सिखां पियो त मुंहिंजी कोशिशि आहे त उहे दोस्तनि सां शेयर कजनि। जीअं हाणे तव्हांजी राइटिंग अगरि ॾिसो, दुनिया में तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकिड़ो यूट्यूब त वॾे में वॾी सर्च इंजन आहे, उनखां पोइ ॿियूं केतिरियूं सर्च इंजन्स आहिनि, बिंग आहे, अलाए केतिरियूं जेके आहिनि, माना जेको तव्हांजो उते सर्च इंजन्स आहिनि, उते करोड़नि में वेबसाइट्स आहिनि। ठीकु आहे, वेबसाइट्स आहिनि, बिल्कुलु वेबसाइट्स आहिनि, तव्हांजा ई कॉमर्स स्टोर्स आहिनि। सभिनि खे पंहिंजे कंटेंट जी ज़रूरत पए थी, चाहे वेबसाइट हुजे, ई कॉमर्स स्टोर हुजे, XYZ कुझु बि हुजे, कंटेंट जी ज़रूरत उनखे आहे ई आहे, माना एवरग्रीन आहे, जी कॾहिं तव्हांजी माना डिमांड ख़तमु थियणी न आहे। ठीकु आहे, ऑनलाइन मैगज़ीन्स आहिनि, ऑनलाइन तव्हांजो न्यूज़ पेपर्स आहिनि, लाथा जेके आहिनि। ठीकु आहे, त मतिलबु ही उहा कैटेगरी आहे जंहिंमें तव्हांजी पीक डिमांड ते आहे इंग्लिश ड्राफ्ट प्रूफ रीडिंग खोड़ जेको इन ते पोइ डिटेल में ॻाल्हायूं था हिकिड़ो, माना अॻिते हली करे जीअं जर्नल जीअं ॻाल्हि करे बि साईं, त खोड़ सारी वेबसाइट आहिनि, उते वञो, पंहिंजा स्किल्स ॾिसो, मैच कयो, उन खां पोइ तव्हां उन ते कमु करणु शुरू करे सघो था।
इहा हिकिड़ी वॾी सम्झो त हिकिड़ो जहान आहे जीअं ॻाल्हि कई न यूट्यूब खां अलावा तव्हां कंटिन्यू कयो साईं अमजद त कंटेंट राइटिंग त हिकिड़ो माना हिकिड़ो मां तव्हांखे टर्म ॿुधायो हिकिड़ो कीवर्ड आहे हाणे उन में सॼी हिकिड़ी राइटिंग ऐं ट्रांसलेशन जेका हिकिड़ी अलॻि दुनिया आहे जंहिंमें हिकिड़ी तव्हांजी सिंपल राइटिंग आहे ठीकु आहे असां सिंपल राइट कयो था पोइ उन खां पोइ SEO राइटिंग अचे थी जंहिंखे असां सर्च इंजन ऑप्टिमाइज़ेशन चवंदा आहियूं SEO तव्हां हिकिड़ो जस्ट हिकिड़ो आर्टिकल लिखियो ठीकु आहे पर तव्हां हाणे सर्च इंजन में तव्हांजो आर्टिकल तॾहिं वञी जेको आहे सर्चिंग में ईंदो तॾहिं वञी रैंक थींदो जॾहिं तव्हां उन में पर्टिकुलर कीवर्ड जेके आहिनि उहे तव्हां उन में लिखंदो हाणे कीवर्ड कीअं सर्च कजनि उहा हिकिड़ी अलॻि फील्ड आहे उहा अलॻि दुनिया आहे SEO राइटिंग अलॻि फील्ड आहे कंप्लीट जी अलॻि रेशियो राइटिंग में SEO हिकिड़ी अलॻि दुनिया आहे जंहिंमें अलॻि कैटेगरीज़ आहिनि ठीकु आहे त हाणे तव्हां SEO राइटिंग अलॻि थी वई तव्हांजी टेक्निकल राइटिंग उहा अलॻि थी वई तव्हांजी जेका तव्हांजी जेका जर्नलिस्ट जेके लिखंदा आहिनि प्रेस रिलीज़िस उहा तव्हांजी अलॻि जेका कैटेगरी थी वई उन खां पोइ जी उन खां पोइ काफ़ी हिकिड़ो शायदि साइंस नवाज़ खे बिल्कुलु बारे में जेको आहे ख़बर हूंदी एफिलिएट मार्केटिंग जेका आहे जीअं मिसाल जी ॻाल्हि एमेज़ॉन आहे एमेज़ॉन या ॿिया जेके प्लेटफॉर्म्स आहिनि उहे पंहिंजी प्रोडक्ट्स खे प्रमोट करण लाइ छा कंदा आहिनि त जेके वेबसाइट्स आहिनि मुख़्तलिफ़ या जेके यूट्यूब आहे या मुख़्तलिफ़ जेके चैनल्स आहिनि उन जे थ्रू उनखे प्रमोट कराईंदा आहिनि बाबा असांजी हे प्रोडक्ट प्रमोशन कयो अगरि तव्हांजे कंहिं वेबसाइट जे थ्रू कंहिं वीडियो जे थ्रू कंहिं लिंक जे थ्रू इहा प्रोडक्ट सेल थी त असां तव्हांखे एतिरो सर्टेन जेको आहे असां तव्हांखे कमीशन उहो तव्हांखे असां ॾींदासीं हाणे उनजी राइटिंग वरी अलॻि आहे उहा एफिलिएट जेका अच्छा ॿी ॻाल्हि इहा हिते तव्हां हिकिड़ो ॿियो न प्रोडक्ट डिस्क्रिप्शन घणियूं जेके कंपनीज़ आहिनि मार्केटिंग डिस्क्रिप्शन लिखाईंदियूं आहिनि त उहा हिन में अची थी वञे या उहो डिफरेंट आहे उहो मतिलबु तव्हांजी जेके मिसाल तव्हांजी फ्रीलांसिंग जीअं त फेवर आहे या तव्हांखे का मार्केट कराइणी आहे का प्रोडक्ट उन जी डिस्क्रिप्शन लिखाइणी आहे त उहो इहो ई आहे जी उहा प्रोडक्ट डिस्क्रिप्शन चवराइबी आहे प्रोडक्ट डिस्क्रिप्शन जंहिंमें तव्हां अक्सर जीअं मिसाल लोकल असां मिसाल वठूं दराज़.pk जेका पंहिंजी मार्केट प्लेस आहे ऑनलाइन उते तव्हां वेंदो त उते तव्हां का प्रोडक्ट कंदो त तव्हांखे बुलेट पॉइंट्स में उनजो पॉइंट्स लिखियल हूंदियूं बाबा हिन जी स्पेसिफिकेशन प्रोडक्ट जी हे आहे हिन में हे फीचर्स आहिनि त उहा प्रोडक्ट डिस्क्रिप्शन चवराइबी आहे इहा बि हिकिड़ी राइटिंग जी कैटेगरी आहे त चवण जो मक़सदु आहे त राइटिंग हिकिड़ी तमामु वॾी जेका फील्ड आहे जंहिंमें अञा ट्रांसलेशन बि अची थी वञे माना तमामु वॾी फील्ड आहे ठीकु आहे जंहिंमें अण खुट जंहिंमें अपॉर्चुनिटीज़ आहिनि पर वरी बि ॻाल्हि फिरी फिरी उते अचे थी त तव्हांखे अगरि स्किल अचे थो सुठी राइटिंग अचे थी त तव्हां वटि शायदि एतिरो कमु अची वञे जो तव्हां उहो कमु हैंडल न करे सघो सही बिल्कुलु तमामु घणी अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन खां पोइ अगरि असां अचूं था लेट सपोज़ हिकिड़ो माण्हू आहे उहो चए थो त मूंखे ठीकु आहे मां एतिरो पढ़ियल लिखियल न आहियां मूं वटि का डिग्री न आहे मूं वटि का फॉर्मल एजुकेशन आहे को मसइलो कोन्हे को उन लाइ बि इलाही स्किल्स आहिनि तव्हां हलिया वञो तव्हांजो ग्राफिक डिज़ाइनिंग ते हलिया वञो ग्राफिक डिज़ाइनिंग आहे उन में तव्हां लोगोस आहिनि ठीकु आहे तव्हांजी फोटो एडिटिंग आहे तव्हांजी वीडियो एडिटिंग आहे ठीकु आहे हाणे वीडियो एडिटिंग या फोटो एडिटिंग में वरी अञा सब कैटेगरीज़ काफ़ी आहिनि त उहो हिकिड़ो जंहिं वटि माण्हू खां फॉर्मल एजुकेशन न आहे चए थो मां इंग्लिश नथो सम्झी सघां लिखी सघां त उहो त इज़ीली सिखी सघे थो छो त टेक्निकल वर्क आहे ठीकु आहे उन खां पोइ अहिड़ियूं काफ़ी जेके आहिनि ई कॉमर्स अच्छा ई कॉमर्स में असां अची था वञूं त ई कॉमर्स में लेट सपोज़ तव्हांजो जेको एमेज़ॉन आहे eBay आहे उन में हिकिड़ो जेको कैटेगरी आहे एफिलिएट मार्केटिंग जी ठीकु आहे उन खां पोइ हितां त पाकिस्तान मां ख़ैर एमेज़ॉन हिते मौजूदु कोन्हे पर मां तव्हांखे हिकु ॿ ग्रुप जेके आहिनि मां तव्हांखे शेयर करे छॾींदुसि तव्हां भले शेयर करे छॾियो पंहिंजे पब्लिक कमेंट्स में त उहे पाकिस्तान ॾाढो सुठो कमु कनि पिया उहे गाइड कनि था त तव्हां पाकिस्तान मां वेही एमेज़ॉन ते कीअं प्रोडक्ट सेल करे सघो था ठीकु आहे ऐं कीअं अर्न करे सघो था पोइ उन जा वरी मॉडल्स आहिनि डिफरेंट बिज़नेस मॉडल्स आहिनि ठीकु आहे उनमें ड्रॉप शिपिंग बि अची थी वञे उनमें FBM फुलफिलमेंट बाय मर्चेंट बि अची थो वञे FBA फुलफिलमेंट बाय एमेज़ॉन बि अची थो वञे उहो बेसिकली फुलफिलमेंट बाय मर्चेंट उहो हूंदो आहे त तव्हां पंहिंजी प्रोडक्ट एमेज़ॉन ते खपायो पिया हाणे तव्हां छा कयो तव्हां प्रोडक्ट वरिती ठीकु आहे तव्हांजी पंहिंजी प्रोडक्ट आहे या कंहिं तव्हां रीसेलर आहियो त तव्हां उहा प्रोडक्ट कंहिं थर्ड पार्टी जे वेयर हाउस में उहा तव्हां जेका रखाई ऐं उतां
जॾहिं ऑर्डर ईंदो अमेज़ॉन ते त तव्हां जेका शिपिंग कंदो पैकिंग कंदो उहा तव्हांजो थर्ड जेको पार्टी मर्चेंट हूंदो या तव्हांजो पंहिंजो वेयर हाउस थी सघंदो उन थ्रू थी। ॿियो मॉडल आहे FBA, फुलफिलमेंट बाय अमेज़ॉन, जंहिंमें छा थींदो आहे तव्हांजी प्रोडक्ट आहे, तव्हां लिस्ट थियल आहे अमेज़ॉन ते, तव्हांखे ऑर्डर अचे थो, तव्हांखे कुझु न आहे करिणो, तव्हांखे जस्ट उतां सोर्स करणी आहे प्रोडक्ट ऐं अमेज़ॉन जे वेयर हाउस में मोकिलणी आहे। उते जॾहिं ऑर्डर ईंदो त अमेज़ॉन पाण हुनखे जेको पैक कंदो, पिक कंदो ऐं शिप कंदो ऐं रिटर्न बि न उहो बि हैंडल कंदो ऐं बल्कि फीस पंहिंजी वठंदो आहे, पर उन में तव्हांजो हेज़ल ख़तम थी थो वञे। तव्हां जस्ट छा था कयो, ॻाल्हि कंटिन्यू इहो असांजी जेका लोकल इंडस्ट्री आहे न सिंध में, मिसाल जीअं असांजी हुनरमंदी या कारपेंटर आहे असांजो लोकल जेको आहे, या जेको असांजो जेको माना जीअं मिसाल लोकल प्रोडक्ट्स जीअं असांजो ख़ासि करे हुनर जो कमु थिए थो, भर्त जो कमु थिए थो, या जेके ॻोठनि में वीचारा माण्हू जेके पंहिंजो हाणे मिसाल हीअं असांजी हिकिड़ी सीज़न ईंदी अथव, हिन सीज़न में रिली जो सिबणु आहे या ॿिया मतिलबु खोड़ अहिड़ा हुनर जा कमु थींदा आहिनि, त इहो असांजो लोकल जो ॻोठ वारो माण्हू आहे इन में अहिड़े तरीक़े सां हिन सां डायरेक्ट हिसो वठी सघे थो पंहिंजी मार्केटिंग में या अहिड़े तरीक़े सां। हा, उनजो तरीक़ो हिकिड़ो ॿियो थी सघे थो। मां कुझु अरसो जेको आहे हिकिड़े जेको असांजो जेको लोकल हैंडीक्राफ्ट जो कमु थिए थो, मां उनजो थोरो घणो मां ई कॉमर्स जो हिकिड़ो फेसबुक ते मां थोरो घणो कमु कयो कंहिं वक़्त में, हाणे त ख़ैर मां न पियो कयां। त उन में तव्हां छा था ॾिसो, हाणे अगरि तव्हां टिपिकल सिंधी भर्त रिलियूं अगरि तव्हां सेल करण जी कोशिशि कंदो थी सघे थो न थियनि, उनजी मार्केट लिमिटेड आहे। पर तव्हां अगरि उनखे थोरो मॉडर्न टच ॾियो, जीअं असां वटि काफ़ी हाणे त जेके कंपनीज़ आहिनि जीअं वोनेंज़ा आहे या ॿियूं जेके आइडियाज़ गुल अहमद वारा आहिनि, उन्हनि हाणे उन शइ खे अडॉप्ट कयो। जीअं असांजी एप्लिक डिज़ाइन जो हिकिड़ो असां कमु चवंदा आहियूं, जेको असां रिलीअ ते जेको असां टुक जो कमु कंदा आहियूं उनखे एप्लिक इंग्लिश में चवंदा आहियूं। एप्लिक वारो कमु उन्हनि साॻियो जेको आहे उन्हनि वॻनि ते आंदो, माना फीमेल ड्रेसिस ते आंदो, ऐं हिकिड़ो फेमस हिकिड़ो जेको डिज़ाइन आहे, त उहो तव्हां करे सघो था। उन में तव्हां छा कयो, तव्हां थोरो मॉडर्न पंहिंजे प्रोडक्ट खे मॉडर्नाइज़ कयो, थोरो उन में चेंजिंग्स कयो अकॉर्डिंग टू टाइम, जेका डिमांड आहे मार्केट में, पोइ तव्हां अच्छा इहो करे सघिजे थो। उन में तव्हांखे अमेज़ॉन ते वञण जी ज़रूरत न आहे। तव्हां चओ त मां लोकल मार्केट में खपां, बिल्कुलु सिंपल वे आहे, फेसबुक ते हिकिड़ो पेज ठाहियो, पेज ठाहियो ऐं उन में तव्हां जेको आहे उन ते पहिरीं ऑडियंस बिल्ड कयो आहिस्ता आहिस्ता। उन में थोरो टाइम लॻंदो, थी सघे थो तव्हांखे 2-3 महीना 6 महीना 5 महीना लॻी वञनि। उन में तव्हां उन सां रिलेटेड अहिड़ियूं शयूं जेके आहिनि पोस्ट वीडियोज़ या उहो तव्हां शेयर कंदा रहो पंहिंजी जेके आहिनि, पोइ मुख़्तलिफ़ ग्रुप्स फेसबुक ते उन में शेयर कंदा रहो, ऐं हुन में जेका हिकिड़ी पेड कैंपेन एड्स जी हलायो, उन में तव्हां टारगेट रखी सघो था। मूंखे इहा जेका प्रोडक्ट आहे कराची में सेल करणी आहे, हाणे तव्हां कराची खे टारगेट कयो, लेट सपोज़ तव्हांखे हिन एज जो फीमेल्स 18 खां वठी 35 ताईं बाबा फीमेल्स खे टारगेट करणु चाहियां थो, उन्हनि जा इंट्रस्ट ऐं हॉबीज़ हुअणु खपनि। त जॾहिं उहो तव्हां टारगेट कंदो त तव्हांजी रीच एग्ज़ैक्टली जेका आहे उन्हनि ताईं थींदी जेके उहे यूज़र्स हूंदा। त जीअं तव्हां पेज ग्रो कंदो, आस्ते आस्ते तव्हां प्रोडक्ट्स जेके आहिनि पोइ तव्हांजी मार्केट वधाए सघो था, उतां तव्हां पंहिंजे ॻोठ मां वेही ऐं उहो जेको आहे पंहिंजी हिकिड़ो ई कॉमर्स लोकल स्टोर हलाए सघो था। त काफ़ी शयूं आहिनि। तमामु ज़बरदस्त। ऐं हिन ते ओपिनियन वठणु चाहींदुसि, जीअं तव्हां ॻाल्हि कई लोकल हिन जी ई कॉमर्स जी, मोहम्मद साहब तव्हां थोरो हिन जे बारे में ॿुधाइजो त असांजे माण्हू खे लोकल हिकिड़ो नंढड़ो माना हिकिड़ी इन्वेस्टमेंट हुन वटि तमामु थोरी आहे, जीअं तव्हां अॻु में बि इहा शयूं तव्हां डिस्कस कंदो रहियो आहे, त हिकिड़ो असांजे लोकल माण्हू जो इन्वेस्टमेंट तमामु थोरी आहे, जेको माना हींअर लॉकडाउन खां पोइ जेका सूरत हाल थी उहा हिकिड़ी अनप्रिडिक्टेबल सूरत हाल आहे, उहा हुनजी कहिड़ी कंडीशन, त हिकिड़ो सुठो बिज़नेस प्लान कीअं तयारु करे ऐं उन खां पोइ उनखे जीअं ॻाल्हि ॿुधायो त मार्केट कीअं कराए, जीअं तव्हां साईं अमजद ॿुधायो त फेसबुक ठाहे या जेके असांजो जेके ई कॉमर्स जेके एडवर्टीज़मेंट कंपनियूं आहिनि या मार्केटिंग जेके कंपनीज़ आहिनि उनखे अप्रोच कीअं करे, सो हिन ते तव्हां थोरो राय ॾिजो पंहिंजो। इहो ॾाढो ज़बरदस्त साईं अमजद ॿुधायो आइडिया, ॾाढो आई एप्रिशिएट दिस आइडिया। उन में मां थोरो एड कंदुमि त जेका तव्हां इंडिजीनियस लेवल ते था चओ त ॻोठनि में जेके वेठा आहिनि, उन्हनि वटि एक्सेस न आहे, उन्हनि वटि के रिसोर्सिस न आहिनि। हाणे हुन में ॿ थी सघनि था, हिकिड़ो त प्रोड्यूसर आहे, ठीकु आहे, जेके माना घर में मायूं वेठियूं आहिनि या जेके दर्ज़ी आहिनि, ठीकु आहे, या जेके डिफरेंट क़िस्म जूं स्किल्स उन्हनि वटि आहिनि, पर उन्हनि वटि रिसोर्सिस न आहिनि, उन्हनि वटि प्रोडक्ट्स न आहिनि। ख़बर नाहे त उन्हनि खे कीअं कमर्शलाइज़ कजे, कीअं बूस्टअप कजे, मार्केट उन्हनि सां कीअं कनेक्ट कजे,
हाँ इहो बुनियादी असांजो ॻोठ वारो जेको माण्हू वेठो आहे न ॾिसो न उन वक़्तु तमामु हिकिड़ो मतिलबु इनोवेटिव आहे ऐं ज़ाहिर ॻाल्हि हुन सुठा स्किल्स बि आहिनि हू सुठो कुझु बिज़नेस करणु चाहे थो पर हुन लाइ मसइलो इहो आहे त हू जीअं तव्हां ॿुधायो ॿाहिरि दुनिया तां कीअं निकिरे हू मार्केट में कीअं अचे ऐं पंहिंजी प्रोडक्ट खे कीअं लॉन्च करे ऐं ॿियो हुन जेको इन्वेस्टमेंट जो इशू आहे हुन वटि थोरी इन्वेस्टमेंट आहे हिकिड़ी लिमिट आहे हुन में उन लिमिट जे डोमेन में रही करे उन खां पोइ हू कीअं पंहिंजो बिज़नेस प्लान तयारु करे हा उन लिमिट उन में ॿ शयूं थी सघनि थियूं मां उहा ई ॻाल्हि पोइ कयां त जेको प्रोड्यूसर आहे जंहिंखे ख़बर न आहे इन जॻह ते टीम वर्क थी सघे थो 2-3 ॼणा मिली करे कमु कनि लेट सपोज जेकॾहिं नौजवान वेठा आहिनि जेके बेरोज़गार आहिनि उहे ॿाहिरि जो नेटवर्किंग जो कमु कनि ठीकु आहे रिसोर्स जनरेशन जो कमु कनि ऐं जेको प्रोड्यूसर आहे जेको घर में वेही करे ॿाहिरि नथा निकिरी सघनि उन्हनि खे उहे रॉ प्रोडक्ट्स प्रोवाइड कनि त तव्हां कुझु जीअं साईं ॿुधायो त रिली ते जेको कमु थिए थो उनखे थोरो मॉडर्न टच ॾियनि रिली खां हटी करे थोरो तव्हां ॿाहिरि निकिरी अचो हाणे बेडशीट जो कल्चर अची वियो आहे रिली खां बेडशीट ते सिस्टम अची वियो आहे हर कोई वरी थोरो ट्रेडिशनल टच आहे त उहे शयूं वधीक अट्रेक्टिव थियूं लॻनि लेट सपोज इस्लामाबाद में तव्हां ॾिसंदो या कराची में जेके सिंधी होटल खुलियल आहिनि उन्हनि में जेकॾहिं चादरूं ऐं रिलियूं इन जो जॾहिं टच थो अचे त हिकिड़ो माना कनेक्शन क्रिएट थो थिए सही बिल्कुल नॉवेलिटी आहे या इंटरेस्टिंग आहे ठीक आहे अहिड़ी तरह काफ़ी अहिड़ा ट्रेडिशनल प्रोडक्ट्स आहिनि जेके प्रोड्यूस करे था सघनि ऐं उन्हनि जे लाइ ॿी ॻाल्हि इहा आहे त कोई हिकिड़ो शहर में या मेजर सिटी में दोस्त हुजे जेको उन्हनि शयुनि खे मार्केट करे या जेको सेल जी ज़िम्मेवारी खणे या सेल करे मां हींअर रिसेंटली इंटरव्यूज़ कंडक्ट कया आहिनि एंटरप्रेन्योर्स खां अराउंड 30 जंहिंमें 30 डिफरेंट काइंड ऑफ दी बिज़नेस प्लान्स आहिनि जिन ते हू कमु कनि पिया जीअं हाणे हिकु एंटरप्रेन्योर आहे जेको आहे सो अदली उहा छा थी करे जो जेल में जेके कैदी आहिनि उन्हनि खे रॉ प्रोडक्ट्स थी प्रोवाइड करे ठीकु आहे हर शइ उन्हनि खे प्रोवाइड थी करे और उन्हनि खे ट्रेनिंग बि ॾिए थी ॿुधाए थी त इहो बर्थ कीअं भरणो आहे जेकॾहिं जोड़ो आहे त उनखे कीअं भरणो आहे बेडशीट आहे उनखे कीअं भरणी आहे टोपियूं भरणियूं आहिनि ठीकु आहे उहे उनखे थोरो बेसिक मेथड ॿुधाए ऐं मतिलबु घणे तइदाद में मिक़दार में उन्हनि खे रॉ प्रोडक्ट थी प्रोवाइड करे ठीकु आहे हू ठाहे 2 हफ़्ते जे टारगेट सां 3 हफ़्ते जे टारगेट सां कंप्लीट था कनि उहा उतां खां खणी वञी सेल थी करे वरी उन दोस्त आहे शहर में वेठी आहे ठीकु आहे उहा मार्केटिंग जो कमु थी करे फेसबुक ते हुन ग्रुप हलायो आहे पंहिंजी नेटवर्किंग में माना वर्ड माउथ्स में हिकिड़ी फिज़िकल सर्किल आहे जेका उन में हुनजो माना सर्कुलेट करे छॾियो आहे प्रोडक्ट अचे थो उन पिक्चर्स कढी करे रखे थी ऐं उहा सेल थी करे हुनजो जेको सेल कर बेनिफिट थिए थो उनजो 3 माण्हुनि खे थियो थिए हिकिड़ो जेको प्रोड्यूसर आहे जेल में कैदी आहिनि उनजी लाइ इनकम थी थिए हिनजो कमु रुॻी रिसोर्सिस कनेक्टिंग जो आहे बिल्कुलु इहो सॼी चेन जे तव्हां ॿुधाई त प्लान पूरो जीअं थींदो आहे हिकिड़ो त कंहिंखे ॿाहिरि जेको आहे उन्हनि में वञिणो आहे मार्केट में वञिणो आहे मार्केटिंग कीअं करणी आहे प्रोड्यूसर खे पूरी चेन शहर में जेका आदि वेठी आहे सेल थी पई करे उन जी इन्वेस्टमेंट आहे माइनर जेको उतां खां शयूं वठी करे हिनखे ॾिए थी हाणे मेन जेको एंटरप्रेन्योर आहे जेको कमु करे थी उनजी ज़ीरो इन्वेस्टमेंट आहे एंटरप्रेन्योरशिप जो कॉन्सेप्ट इहो आहे त बग़ैर इन्वेस्टमेंट जे तव्हां कंहिं बिज़नेस ते कमु करणु शुरू करे ॾियो जेकॾहिं तव्हां बग़ैर पैसनि जेका बिज़नेस नथा करे सघो त तव्हां पैसनि सां बि का बिज़नेस नथा करे सघो सही सही बिल्कुलु ईअं त आहे त तव्हांजो अच्छा ॿियो इहो आहे त हाणे जेको आऊं हींअर जंहिं टॉपिक टच पियो कयां त उहो आहे ऑनलाइन टीचिंग ऑनलाइन टीचिंग या वर्चुअल एजुकेशन हूअं त पाकिस्तान में आहे जीअं प्राइवेट इंस्टीट्यूट्स हलाइनि था कुझु या वर्चुअल यूनिवर्सिटी आहे या ॿियो आहे पर हींअर जेको ऑनलाइन टीचिंग हिकिड़ो नओं ट्रेंड आयो आहे लॉकडाउन खां पोइ कुझु यूनिवर्सिटीज़ या कुझु इवन जेको आहे तव्हांजे कुझु गवर्नमेंट इदारनि में ऑनलाइन टीचिंग कई आहे पर इहो मौक़ो जेको ऑनलाइन टीचिंग वारो आहे इहो मुंहिंजे ख्याल में हिकिड़ी नई अपॉर्चुनिटी आहे या हिकिड़ी नई मार्केट एस्टेब्लिश थी वई आहे स्टूडेंट्स जे लाइ ग्रेजुएट्स जे लाइ जेके एजुकेटेड आहिनि अॻ में त हूअं छा जो हिकु यूनिवर्सिटियूं हुयूं प्राइवेट यूनिवर्सिटियूं उहे बि बंदि आहिनि ठीकु आहे यूनिवर्सिटी खां जेकॾहिं तव्हां लो लेवल ते अचो त स्कूल ऐं कॉलेज एजुकेशन में ठीकु आहे कॉलेज ऐं स्कूल एजुकेशन में फॉर्मल स्कूल्स खां हटी करे प्राइवेट सेंटर्स खुलियल हुया बाक़ाइदा दुकान खुलियल हुया ठीकु आहे बिज़नेस सेंटर्स हुया जेके बिज़नेस पिया कनि या छा ऐं उन में पर्टिकुलर माण्हू फ़क़ति बेनिफिशरीज़ हुया पर हाणे हिकिड़ी उहा मार्केट खुली वई आहे जेके माण्हू नथा वञी सघनि ठीकु आहे लॉकडाउन में घर में वेठा आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो ऑनलाइन ट्यूशन सेंटर सिस्टम स्टार्ट करे था ॾियनि हीअ अपॉर्चुनिटी आहे त तव्हां स्टूडेंट्स खे हंट कयो
ठीक है टीचिंग तव्हां जेको आहे सो मार्केट क्रिएट करियो बिल्कुलु तो साईं आऊं तव्हांखे हिन लाइ साईं अमजद खां हुन पॉइंट ऑफ व्यू वठंदुसि ऑनलाइन टीचिंग हिकिड़ो जेके प्रोफेशनल जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो बहितरीन जेको आहे अपॉर्चुनिटी आहे मिसाल तव्हां जे अॻ में को कोचिंग सेंटर वारो हूंदो या को ॿियो हूंदो मिसाल तव्हांखे ॿियूं खोड़ सारी मुश्किलात जेका तव्हां फेस कंदा पर हाणे तव्हां लाइ हिकिड़ी डोर टू डोर अपॉर्चुनिटी आहे तव्हां लॉकडाउन में घर में वेठा हो तव्हां वटि का सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहे त तव्हां खोड़ सारा मतिलबु पंहिंजा ऑनलाइन जीअं तव्हां ॿुधायो इंगेज कयो स्टूडेंट्स खे त तव्हां खां हिन ते ओपिनियन वठणु चाहींदुसि प्लीज़ अच्छा असल में मां साईं नवाज़ जी हिकिड़ी जेका पोइ ॻाल्हि हुई हुन में थोरो एडिशन करणु चाहींदुसि ॾाढो साईं जो सुठो जेको आइडियो हुयो असल में जेका असांजी ॻोठनि में जेको ख़ासि तौर ते कमु थिए थो हैंडीक्राफ्ट्स जो ठीकु आहे असल में इहा हिकिड़ी पूरी सप्लाई चेन आहे त इन में डिफरेंट स्टेजिस आहिनि डिफरेंट एक्टर्स आहिनि जंहिंमें हिकिड़ो प्रोड्यूसर आहे जेको रिली ठाहे थो या का बेडशीट ठाहे थो हाँ ॾिसो ज़ाहिरी ॻाल्हि आहे डायरेक्ट प्रोड्यूसर काफ़ी हालतनि में पंहिंजी मार्केटिंग नाहे कंदो हो छा कंदो आहे हो पंहिंजी अॻिते शइ जेको आहे उहो होलसेलर खे ॾींदो आहे ट्विटर खे ॾींदो आहे पोइ रिटेलर ॾेई वेंदी आहे पोइ कस्टमर हथ में ईंदी आहे पर हाणे जीअं त ऑनलाइन जेको ई कॉमर्स आहे उन पंहिंजी काफ़ी विच में जेके एक्टर्स आहिनि उन एलिमिनेट करे छॾियो आहे हाणे हिन जो जेको हल बहितर इहो थी सघे थो जेके ॻोठ में माण्हू वेठा आहिनि जिन खे इंटरनेट जी ॼाण न आहे जेके पढ़ियल लिखियल न आहिनि या कंप्यूटर जे बारे में कोन था ॼाणनि त उन्हनि लाइ ईअं थी सघे थो त असांजे ॻोठ में काफ़ी नौजवान आहिनि काफ़ी जेके आहिनि अदड़ियूं आहिनि उहे छा थियूं करे सघनि त उहे पंहिंजो जेके आहिनि जेके ॻोठ में जेके औरतूं आहिनि जेके कमु कनि थियूं उन्हनि खां उहे कमु कराइनि ठीकु आहे हाणे ॾिसो हाणे हो छा पियूं कनि रोज़गार ॾियनि पियूं उन्हनि जेके असां ॻोठ में वरितूं प्लस पोइ छा कनि पंहिंजो मार्जिन रखी पोइ अॻिते जेको आहे शइ खे सेल आउट कनि त इहो असांजो हिकिड़ो कनेक्शन आहे त हिकिड़ो माण्हू ॻोठ में उहो पंहिंजो कीअं करे त उहो मसइलो ईअं हल थी सघे थो छा विच में हिकिड़ी ब्रिज अची वेंदी बिटवीन हिकिड़ो ॻोठ में वेठो माण्हू जंहिंजी को कनेक्शन न आहे इंटरनेट सां कंप्यूटर सां उन में हिकिड़ो अहिड़ो माण्हू अची वेंदो उहो बि उन ॻोठ जो ई हूंदो पर जेको थोरो पढ़ियल लिखियल हूंदो जंहिं कंप्यूटर जे इंटरनेट जी ॼाण हूंदी हाणे हू हिकिड़ो त जेको प्रोड्यूसर आहे उनखे रोज़गार मिली वियो प्लस जेको अॻियां रीसेल करे थो उनखे जेको आहे रोज़गार मिली वियो इन सां छा थींदो असांजी हिकिड़ी नई इंडस्ट्री जेका आहे उहा डेवलप थी थी बल्कि इंडस्ट्री अॻ में आहे पर उहा अञा वधीक जेका आहे ग्रो कंदी मुख़्तलिफ़ ॿियूं शयूं आहिनि जेके माण्हू हूंदो या जेको नंढी लेवल जो माण्हू हूंदो जंहिंखे अॻे में को माफ़ियाउनि जे था या तव्हां ॿुधाइजो हिकिड़ो वॾो हिकिड़ो नेटवर्क उन था यरगमाल हुयो उहो हाणे माण्हू डायरेक्ट पंहिंजी मार्केट खे तमामु थोरे मुफ़ासिले सां एक्सेस करे सघे थो बिल्कुलु ऐं उन में ईअं थी सघे थो त हिकिड़ो माण्हू आहे ॻोठ जेके औरतूं ॻोठ में कमु कनि थियूं उन्हनि वटि बजट न आहे उन्हनि वटि का इन्वेस्टमेंट आहे त विच में जेको माण्हू रीसेलर आहे उहो उन्हनि खे फंड्स प्रोवाइड करे सघे थो पोइ हे मां तव्हांखे कपिड़ो वठी ॾींदुसि मां तव्हांखे सामान वठी ॾींदुसि मूंखे तव्हां ठाहे ॾियो तव्हांखे तव्हां जीअं मूंखे ॾींदो मां तव्हांखे पैसा ॾींदुसि पोइ हाणे अॻिते उहो पंहिंजी मार्केट स्किल्स जे थ्रू मार्केटिंग स्किल्स जे थ्रू केतिरे प्राइस में सेल करे थो उहो हुनजी कैपेबिलिटी ते डिपेंड थो करे अच्छा हाणे अची था वञूं असां ऑनलाइन क्लासिस त तमामु सुठो मौक़ो आहे छो त हीअ जेका सूरत हींअर असां वटि ड्यू टू कोविड-19 आई आहे ये दुनिया में इलाही शयूं चेंज कंदी इलाही नया ट्रेंड्स ईंदा पुराणा बिज़नेस जेके आहिनि उहे ख़तमु थींदा उनजी जॻह ते नया बिज़नेस ईंदा नया स्किल्स जनरेट थींदा काफ़ी जेका चेंज ईंदी दुनिया में त उन में ऑनलाइन टीचिंग जो बिल्कुलु हिकिड़ो सुठो मौक़ो आहे अगरि तव्हां वटि कंहिं सब्जेक्ट जा सुठा स्किल्स आहिनि तव्हां जेको आहे पंहिंजा ॾिसो का तव्हां डायरेक्ट मार्केट में इन थियणु ॾुखियो आहे तव्हां अगरि पहिरीं तव्हां कंहिंखे चवंदो त मां तव्हांखे ऑनलाइन टीचिंग मां तव्हांखे पढ़ाइणु चाहियां थो या मुंहिंजो कोर्स आहे त को बि तव्हांखे डायरेक्ट जेको आहे तव्हांजो कस्टमर न मिलंदो पहिरीं तव्हांखे पंहिंजी मार्केट ठाहिणी पवंदी तव्हां पहिरीं जेको आहे उन्हनि जो ट्रस्ट गेन कंदो ट्रस्ट गेन कीअं थींदो तव्हां पहिरीं पंहिंजे वीडियोज़ रिकॉर्ड कयो ठीकु आहे काफ़ी सॉफ्टवेयर्स जेके आहिनि ईज़िली अवेलेबल इंटरनेट ते उन थ्रू तव्हां जेको आहे यूट्यूब ते अपलोड कयो हिकिड़ो फ्री सोर्स इहो आहे ठीकु आहे अपलोड कयो ऐं पोइ उन्हनि जा लिंक्स जेके आहिनि तव्हां मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स आहिनि हिकिड़ो ॿियो ॾाढो ज़बरदस्त प्लेटफॉर्म आहे जंहिंखे अञा असां ताईं अॼु ताईं जेका असांजो नौजवान एतिरो इफेक्टिव यूज़ न आहे कयो ॾाढो ज़बरदस्त आहे लिंक्डइन ॾाढो सुठो प्लेटफॉर्म आहे ॾाढो पावरफुल प्लेटफॉर्म आहे ऐं उते सुठी ॻाल्हि आहे त उते जेके सभु प्रोफेशनल्स जेके आहिनि हा उते तव्हां कनेक्ट थी सघो था हर हिकु माण्हू सां ठीकु आहे उते तव्हां पंहिंजी वञी मार्केट कयो उते तव्हां पंहिंजो लेक्चर्स अपलोड कयो नंढा नंढा लेक्चर्स ठाहियो 5-5 मिंटनि जा 8-8 मिंट 10 मिंटनि जा
थी सके तो उतां तव्हांखे का अपॉर्चुनिटी क्रिएट थी वञे, तव्हांखे किथां सुठी जॉब ऑफर अची वञे, का किथां पार्टनरशिप तव्हांखे जेका अपॉर्चुनिटी अची वञे। अगरि तव्हां हिनखे बिल्कुलु हिकिड़ो कोर्स शेप ॾियणु चाहियो था त हिकिड़ो ॿियो हूअं त काफ़ी जेके आहिनि प्लेटफॉर्म आहिनि जिते ऑनलाइन टीचिंग कोर्स तव्हां पंहिंजो सेल करे सघो था, जीअं उडेमी आहे, UGEMY उडेमी आहे, कोर्सेरा आहे, EGX आहे, डिफरेंट जेके जंहिंमें तव्हां कोर्स रिकॉर्ड करे पंहिंजो हिकिड़ी सीरीज़ ठाहे उहो तव्हां जेको आहे उते पंहिंजो सेल करे सघो था। मिनिमम जेको आहे $10 खां उते प्राइस स्टार्ट थिए थी लिमिट में, ठीकु आहे। इहो तव्हां करे सघो था। या यूट्यूब पंहिंजो चैनल ठाहे उते पंहिंजो वीडियोज़ अपलोड कयो, जॾहिं तव्हांजो चैनल मोनेटाइज़ थींदो, ठीकु आहे, पोइ तव्हां अर्निंग लाइ जेको आहे ऑन थी वेंदो, त पोइ उतां तव्हांजी अर्निंग स्टार्ट थी वेंदी। पोइ तव्हां उन चैनल ते यूट्यूब जी बि जेको आहे पंहिंजी उहो कयो, अर्निंग शुरू कयो, तव्हां स्टार्ट कयो, ठीकु आहे। प्लस तव्हां उते एफिलिएट मार्केटिंग करे सघो था, मुख़्तलिफ़ जेके एजुकेशनल प्रोडक्ट्स आहिनि इन टाइप जी, ठीकु आहे। हिकिड़ो मिनट, हुन में हिकिड़ी मां ॿी ॻाल्हि एड करणु चाहींदुसि। अगरि हलो ठीकु आहे, हाणे तव्हां पंहिंजे वीडियोज़ रिकॉर्ड कयो, तव्हां हाणे हिनखे ॿिनि या टिनि इनकम स्ट्रीम्स में जेको आहे डिवाइड करे सघो था। तव्हां यूट्यूब जो चैनल बि ठाहियो, ठीकु आहे, त उन खां पोइ तव्हां अॼुकल्ह वेबसाइट ठाहिण बि एतिरी ॾुखी न आहे, वर्डप्रेस आहे, ॿिया प्लेटफॉर्म आहिनि, उते तव्हां ठाहे सघो था। उते तव्हां हिकिड़ी वेबसाइट ठाही, हिकिड़ो डोमेन, हिकिड़ो होस्टिंग एतिरी महांगी न आहे, साल जा वधि में वधि तव्हांखे 7-8 हज़ार ॾियणा पवंदा डोमेन होस्टिंग। वेबसाइट और ऑप्शन तमामु ज़बरदस्त पिया आहिनि। तव्हां छा कयो, उते पंहिंजा लेक्चर्स जेके आहिनि राइटिंग में बि जेके आहिनि लिखो, ऐं प्लस वीडियो यूट्यूब जी अपलोड करे छॾियो। उतां तव्हां पंहिंजी एडवर्टाइज़मेंट जेका आहे गूगल एडसेंस आहे या ॿिया जेके एड नेटवर्क आहिनि उन्हनि खे एड करे छॾियो, त हाणे तव्हांजी यूट्यूब तां बि अर्निंग थिए पई, तव्हांजी वेबसाइट तां बि अर्निंग थिए पई, ऐं प्लस तव्हां जूं अपॉर्चुनिटीज़ तव्हांखे मिलंदियूं। थी सघे थो किथे तव्हांखे को गेस्ट स्पीकर करे तव्हांखे इनवाइट कयो वञे, ऐं तव्हांजी पाणे तव्हांखे हिकिड़ी जॉब, तव्हांजी अपॉर्चुनिटीज़ जेके आहिनि बिज़नेस जूं क्रिएट थींदियूं, पार्टनरशिप्स जा ऑफर्स। पर जेको स्टार्ट हमेशह जेको आहे उन में तव्हां असां वटि वॾे में मसइलो इहो आहे त असां चाहींदा आहियूं त असां हिकिड़ी राति में जेको आहे न असां बिल्कुलु पीक ते पुॼी वञूं, त इहो पॉसिबल न आहे, ठीकु आहे न। लॻंदो आहे, टाइम लॻंदो आहे। असां में उहा कंसिस्टेंसी, मुस्तक़िल मिज़ाजी हुजे, सीरियसनेस हुजे, त इहा शइ हासिलु करे सघंदी। ऐं हीउ तमामु बहितरीनु मौक़ो आहे, हीउ जेको लॉकडाउन जी सूरत हाल आहे तमामु बहितरीनु मौक़ो आहे। इन में तव्हां इहे शयूं स्टार्ट कयो ऐं हिकिड़ो पंहिंजो प्लेटफॉर्म सुठो ठाहियो, एस्टेब्लिश कयो 2-3 महीननि में, ऐं इनशाला उहो तव्हांखे पैसिव अर्निंग आहे। तव्हांखे हिकु चक्कर महिनत करणी आहे, उन खां पोइ तव्हांखे कुझु न आहे करिणो, तव्हांजी पैसिव अर्निंग थ्रू आउट द लाइफ तव्हांखे ईंदी रहंदी। बिल्कुलु, तमामु ज़बरदस्त। अच्छा, वेबसाइट्स वारो जेको ऑप्शन तव्हां ॿुधायो न, इहो त इन ते आउं साईं मोहम्मद नवाज़ जो कमेंट्स वठंदुसि, त इहो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त ऑप्शन आहे। इन मां इहो आहे त जेके तव्हांजा हिकिड़ा सुठा, मतिलबु तव्हां में राइटिंग स्किल्स, तव्हां वटि हिकिड़ो सुठो हिकिड़ो सर्किल आहे, मिसाल तव्हांजे दोस्तनि जो या जर्नलिस्ट जो या जेके तव्हां सां कनेक्टेड आहिनि, हुनजा राइटिंग स्किल्स सुठा आहिनि, त तव्हां हिकिड़ो जीअं अॼुकल्ह जीअं हले पियो असांजे ट्रेंड भरियो, त मुंहिंजे ख़्याल में हिकु असांजे अमर फयाज़ बुर्डो आहे या ॿिया 1-2 आहिनि जेके उन्हनि जर्नल, हिकिड़ो इहो जर्नलिज़म जे ट्रेंड में अचे थो, त जेके असांजा जर्नलिस्ट आहिनि इहो जर्नलिज़म जे ट्रेंड में अचे थो, त जेके असांजा जर्नलिस्ट दोस्त आहिनि उहे पाण में हिकिड़ो नओं ग्रुप ठाहे करे नई वेबसाइट शुरू करे सघनि था, या हुन ते पंहिंजूं जेके मतिलबु पॉलिटिकल, सोशल, इकोनॉमिकल जेके बि आहिनि वीलॉग्स हुजनि, या उन्हनि जा जेके तव्हांजा जेके उन्हनि सां गॾु लिखणियूं आहिनि उहे पंहिंजो पोस्ट करे सघनि था। त ईअं हिकिड़ो स्टूडेंट बि करे सघे थो, मतिलबु स्टूडेंट हिकिड़ो सर्किल हुजे जंहिंमें जीअं मिसाल हाणे असां वटि सभ खां वधीक सुठो ट्रेंड थो हले CSS जो, या ॿिया कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि, उहो बि हिकिड़ो ट्रेंड सुठो थो हले। त उन में अगरि तव्हांजा सुठा हिकिड़ा एक्सपर्ट्स जेके आहिनि तव्हांजा, उन्हनि जिन वटि दोस्तनि वटि सुठो एसे राइटिंग आहे, सुठी तव्हां मुख़्तलिफ़ हिननि सब्जेक्ट्स जी राइटिंग्स आहिनि, त उहे पंहिंजूं राइटिंग्स या पंहिंजा सब्जेक्ट जे हवाले सां पंहिंजूं जेके आहिनि उहे लिखणियूं उन्हनि सभु वेबसाइट ते शेयर करे सघनि था, ऐं पर्टिकुलर फील्ड खे उहे जेके आहिनि उहे टारगेट करे सघनि था। उन ते साईं नवाज़ जो कमेंट वठंदुसि हिन ते। हा साईं, बिल्कुलु मां साईं अमजद साहब जी ॻाल्हि खे सेकेंड कंदुमि। ऐं एक्चुअली अॼु जो दौरु अहिड़ो आहे, हर कोई माण्हू मोबाइल टेक्नोलॉजी सां इक्विप्ड आहे, ठीकु आहे। घर में जेतिरा घर में भाती आहिनि ओतिरा घर में मोबाइल्स आहिनि। कंप्यूटर कंहिं वटि न बि हुजे पर एंड्रॉइड मोबाइल हर कंहिंजे हथ में आहे। एंड्रॉइड मोबाइल हथ में मीन्स तव्हां वटि मिनी लैपटॉप तव्हांजे हथ में आहे, ठीकु आहे। मिनी लैपटॉप तव्हांजे हथ में आहे, तव्हांजी दुनिया सॼी तव्हांजे सिंगल क्लिक ते आहे। ऐं जेके बि साईं अमजद साहब जेके बि अपॉर्चुनिटीज़ ॿुधायूं ऐं जेके बि अप्रोचिस ॿुधायूं, इहे सभु डिजिटल टेक्नोलॉजी जो आहिनि, सिंगल क्लिक ते आहिनि। कंप्यूटर ते, मोबाइल ते वेही करे मोबाइल जो सभु ते इस्तेमालु कंदे एॾी इहे शयूं
इस्तेमाल यूज़ करे थी सघजनि ऐं लर्निंग करे थी सघिजे इन जे थ्रू, जस्ट लाइक यूट्यूब जो ॿुधायो साईं या वेबसाइट जो ॿुधायो या अहिड़े क़िस्म ॿियो बि। हाणे इहो छा थो थी सघे, जेके तव्हां इंडिजीनियस लोकल प्रोडक्ट्स ॿुधाया या लोकल जेके स्किल्स आहिनि, मिसाल तौर ते कि जीअं हाणे को मिस्त्री आहे या गाॾी जो मैकेनिक्स आहे लोकल, ठीकु आहे, उहो लो एजुकेटेड आहे या अनएजुकेटेड आहे, ठीकु आहे, पंहिंजो स्किल्स जेको हुनखे थोरो रस्तो ॾेखारे। ठीकु आहे, असां ॾे इन शइ जी ॾाढी सख़्तु ज़रूरत हूंदी आहे। रस्ते ते वञूं था, ॻोठ वञूं था, या किथे मिस्त्री जी ज़रूरत न आहे, मैकेनिक्स जी ज़रूरत आहे, ठीकु आहे, हुनखे जो दुकान ते ॻोल्हींदा वठूं, हुनखे दुकान न हुजे, हुनखे रुॻी हिकिड़ो आइडिया ॾेई छॾे त भाई मोबाइल जो हे इस्तेमाल बि आहे, जो यूट्यूब चैनल अथई, इन ते तूं पंहिंजा जेको आहे सो ट्रिक्स ऐं टिप्स जेको आहे न मैकेनिक्स जा तूं अपलोड कंदो वञ। न या तव्हां हिकिड़ी नंढड़ी जीअं मिसाल इन ॻाल्हि में जेकॾहिं आउं चवंदो ईअं थी सघे थो त को नंढड़ी माना गॾिजी करे हिकिड़ो तव्हां हिन ते वेबसाइट त ख़ैर मिस्त्री त कोन ठाहे सघे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पर ॿियो अहिड़ो को ग्रुप जीअं को ग्रुप ठाहे छॾे, वेबसाइट इन लिहाज़ खां ठाहे था सघूं जो असां डिफरेंट डिसिप्लिन जे माण्हुनि खे स्किल्स कयूं, पोइ हुननि जो मजमूई तौर ते असां हिकिड़ो वेबसाइट ठाहे करे असां हुननि जा वीडियोज़, हुननि जी हिस्ट्री, हुननि जे बारे में जेका बि हुननि जा प्रोडक्ट्स ऐं सर्विसिस हुजनि, गॾियल प्लेटफॉर्म हुजे जिथे हुनजा ऑर्डर गॾिजी अचनि, हुननि खे वरी पोइ जेको आहे न जीअं हिकिड़ो कमु गॾिजी मिले, या अहिड़ो को प्लेटफॉर्म हुजे जीअं गॾियल। एग्ज़ैक्टली। पर हाणे हींअर जेका लॉकडाउन जी सिचुएशन लॻी पई आहे, हींअर जो फोकस आहे हिन टाइम खे यूटिलाइज़ करण जो तरीक़ो आहे सेल्फ डेवलपमेंट ऐं स्किल्स डेवलपमेंट। ठीकु आहे, जो माना जान आहे त जहान आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। अच्छा, हाणे में हर हिकु बाशऊर माण्हू जी हिकिड़ी ज़ाती इख़लाक़ी समाजी ज़िम्मेवारी आहे त पाण बि संभाले, ॿियनि खे बि संभाले। सही था चओ, बिल्कुलु। ठीकु आहे, मिसाल तौर ते जीअं हाणे असां पाकिस्तान में ॿुधूं था माण्हू किराए था कनि, या गुरबत वधी वई आहे, बेरोज़गारी वधी वई आहे, हुकूमत ख़्यालु नथी करे, हुकूमत नथी ॾे, ठीकु आहे, पर हिन वायरस खां बचण जो तरीक़ो पाण बचाव आहे, हुकूमत तव्हांजे लाइ कुझु बि नथी करे सघे हिन में। तव्हां जिते न बचाईंदो, हुकूमत तव्हांखे न बचाईंदी, तव्हां बीमार थींदो, तव्हां वठिजी वेंदो, हुन खां पोइ तव्हांजी सार संभाल लाइ बि तव्हां हिनखे कीअं कजे, उन खां अॻु में तव्हां पंहिंजो ख़्यालु कयो न। उन जे लाइ बहितर इहो आहे त तव्हां सोशल डिस्टेंसिंग फॉलो कयो, इंडोर रहो, ऐं इंडोर वेही करे तव्हां हुन टाइम खे हरूभरू सोशल मीडिया ते, फेसबुक ते ऐं माना नॉन प्रोडक्टिव शयुनि में पाण खे एंगेज रखी करे पंहिंजो टाइम ज़ाया न कनि ऐं पंहिंजे स्किल्स खे डेवलप कनि। रीडिंग स्किल्स आहिनि, राइटिंग स्किल्स आहिनि, नेटवर्किंग स्किल आहे, नेटवर्किंग इज़ अ नेटवर्थिंग, नेटवर्क इज़ अ नेटवर्थ। ठीकु आहे, हुन ते वेही करे जेको आहे सो कमु कनि, इहे वॾी हिकिड़े क़िस्म जो प्रिपरेशन आहे फॉर द फ्यूचर टाइम। सही। अच्छा, बिल्कुलु साईं अमजद का हींअर लास्ट जेको मतिलबु जेको तमामु इम्पोर्टेंट शइ आहे साईं, पहिरीं त ॻाल्हि इहा, असां वटि मोस्ट जेके हींअर पाकिस्तान में कमु थो थिए, फेवर ते थो थिए कमु, अपवर्क ते थो थिए, फ्रीलांसर ते थो थिए कमु, मतिलबु हींअर जेके मोस्ट फ्रीलांसिंग वेबसाइट्स आहिनि, सो उन जे बारे में सभ खां वधीक ईज़ीली मतिलबु जंहिंखे पाण चवंदो यूज़ेबल कहिड़ी वेबसाइट आहे, या कुझु दोस्तनि जो इहो रायो आहे त तव्हां पहिरां फेवर ते, अपवर्क ते, या फ्रीलांसर ते, या ॿियनि जेके बि आहिनि वेबसाइट जा कुझु हिननि जूं आहिनि जेको आहे न राइटर एक्सेस आहे ख़ुदि, उहा इन्हनि ते वञण खां पहिरां तव्हां हिकिड़ो जेको आहे न फेसबुक खे अप्रोच कयो, जेके फेसबुक ते ग्रुप्स आहिनि उहे जॉइन कयो, उतां कमु वठो, उन खां पोइ इन वेबसाइट्स ते वञो। त तव्हांजो हिन बारे में छा चवणु आहे, त मतिलबु कंहिं दोस्त खे डायरेक्ट फेवर ते वञे, या मतिलबु डायरेक्ट जेके वेबसाइट्स आहिनि उन ते वञी कमु वठे, या फिर जेको आहे न जीअं तव्हांखे नंढो कमु मिले थो उहो करणु स्टार्ट कयो। ॿियो कमु, ॿियो तव्हांजो सुवाल मतिलबु तव्हांखे इहो आहे त पेमेंट जो कीअं आहे, मतिलबु असां वटि पेमेंट मेथड घणो करे जेको आहे न खोड़ छोकिरनि खे इशू था थियनि, जीअं पाइपिल जो मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में एतिरो कोन्हे हींअर, माना जेको आहे रुझान, ॿिया कहिड़ा अहिड़ा ऑनलाइन पेमेंट मेथड्स आहिनि जिन तां दोस्तनि खे ईज़ीली पेमेंट थी सघे जहिड़नि जे थ्रू? इहे इशूज़ घणा छोकिरा जेको आहे न कंफ्यूज़ आहिनि इन इशूज़ जे बारे में। अच्छा, ॻाल्हि इहा आहे त हाणे जेके ॾिसो जेके प्लेटफॉर्म्स आहिनि, फाइबर आहे, अपवर्क आहे, फ्रीलांसर आहे, गुरू आहे, डिफरेंट प्लेटफॉर्म्स आहिनि, हाणे उहे आहिनि इन लाइ त उहे तव्हांखे तव्हांजी पेमेंट खे सिक्योर कनि। ठीकु आहे, उहे पैसा इन शइ जा वठनि था। हिकिड़ो त उहो तव्हांखे बायर ऐं सेलर खे कनेक्ट था कनि पाण में, ऐं ॿियो तव्हांजी बायर जी या सेलर जी पेमेंट हुजे उनखे सिक्योर था कनि। हाणे थी सघे थो तव्हांखे फेसबुक ते त काफ़ी ग्रुप्स आहिनि, तव्हांखे कमु मिली वञे, पर हाणे थी सघे थो हुते तव्हांखे काफ़ी स्कैम्स बि हुजनि, तव्हां कमु करे ॾियो ऐं माण्हू जेको आहे मतिलबु
भॼी वञे तव्हांखे पैसा न ॾे तव्हां छा कंदो, तव्हां वटि त मतलब को आहे ई कोन को। हाणे जेको फाइबर आहे या अपवर्क आहे या फ्रीलांसर, ट्रस्ट इशू आहे बिल्कुलु। ऐं त हाणे ॿियो इन्हनि नेटवर्क्स जेका प्लेटफॉर्म ते फ़ाइदो कमु करण जो इहो आहे, तव्हांजो जेको प्रोफाइल आहे उहो टाइम टू टाइम अपग्रेड थींदो रहंदो आहे। जीअं तव्हांजा रिव्यूज़ तव्हांखे मिलनि था त तव्हांजी जेका रेटिंग आहे उहा सुठी थींदी रहे थी, तव्हांजो लेवल वधंदो रहे, त पोइ जीअं तव्हांजो लेवल वधंदो ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हां वधीक प्राइस चार्ज करे सघो था। हाणे तव्हां आउट ऑफ इन्हनि प्लेटफॉर्म्स तव्हां कीअं माण्हू यकीन ॾियारींदो तव्हां वटि 5 सालनि जो तजुर्बो आहे, जो तव्हां वटि को प्रूफ आहे कोन। सही, करे बहितर इहो आहे त फाइबर आहे, अपवर्क आहे, फ्रीलांसर आहे, त सभिनि खां हाणे फाइबर जेको आहे उनजो कमु करण जो तरीक़ो थोरो अलॻि आहे अपवर्क जो ऐं फ्रीलांसर जो, या पीपल पर आवर आहे या गुरु आहे, इन्हनि जो तक़रीबन ऑलमोस्ट थोरो सेम मॉडल आहे। हाणे फाइबर में छा थींदो आहे त तव्हां जेको बिगनर आहे उन लाइ 7 जेके आहिनि गिग्स हूंदियूं आहिनि। गिग्स चवंदा आहिनि तव्हांजी ऑफर, माना मुंहिंजी हिकिड़ी ऑफर तव्हां अगरि पंहिंजो हिकिड़ो ईअं खणी सवलनि लफ़्ज़नि में चयो त तव्हांजी हिकिड़ी पंहिंजी दुकानु ठाहींदा आहियो, तव्हांजी हिकिड़ी शॉप खुलियल आहे, उनमें तव्हां चओ था त बाबा मां जेको आहे हिकिड़ो कंटेंट राइटर आहियां, मां तव्हांखे हेतिरनि लफ़्ज़नि जो आर्टिकल हेतिरनि डॉलर्स में लिखी ॾींदुसि, ठीकु आहे, तव्हांखे 24 कलाक में 2 ॾींहंनि में या 3 ॾींहंनि में तव्हांखे डिलीवरी ॾींदुसि, प्लेजरिज़म फ्री हूंदो, का प्लेजरिज़म न हूंदी, ठीकु आहे, SEO फ्रेंडली हूंदो, जस्ट लाइक 100 फीचर्स। हिकिड़ो मिसाल थो ॾियां, ईअं तव्हां लोगो मिसाल जी ॻाल्हि मां तव्हांखे जेको ही फलाणो लोगो हेतिरे में ठाहे ॾींदुसि, एतिरा डॉलर्स वठंदुसि, उहो तव्हांजे मुख़्तलिफ़। हाणे तव्हां मिसाल जी ॻाल्हि राइटिंग आहे, राइटिंग जूं कैटेगरीज़ आहिनि। हाणे तव्हां SEO राइटिंग जो गिग अलॻि ठाहे छॾी, CV राइटिंग, हाणे CV राइटिंग बि हिकिड़ो जेको आहे ऑन डिमांडिंग जेको आहे स्किल आहे, तव्हां CV राइट करे था ॾियो या डिज़ाइन करे था ॾियो, अहिड़े टाइप सां तव्हां रिलेटेड जेके तव्हांजा स्किल्स आहिनि उहे तव्हां 7 गिग्स ठाहियो। पोइ हाणे फाइबर सॼो जेको कमु कंदो आहे उहो कंदो आहे SEO बेस ते, मतिलबु जेसि ताईं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां हिकिड़ा सेलर न आहियो, तव्हां हिकिड़ी पर्टिकुलर कैटेगरी में वेठा आहियो, उते हज़ारे सेलर ॿिया बि तव्हां जहिड़ा वेठा आहिनि। हाणे जीअं गूगल आहे, गूगल ते जेसि ताईं का शइ रैंक नथी थिए, पहिरें पेज ते नथी अचे, तेसि ताईं उनखे जेको आहे सर्च में न ईंदी ऐं उनखे बिज़नेस न मिलंदो। त फाइबर बि ईअं ई आहे, फाइबर जी बि SEO आहे। फाइबर में जेसि ताईं तव्हांजी गिग रैंक नथी थिए, मथे नथी अचे, फर्स्ट पेज ते नथी अचे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे ऑर्डर्स मिलण जा चांस ओतिरा घटि हूंदा। हाणे फाइबर जी बि SEO आहे, उहो बि हिकिड़ी अलॻि टिप्स ऐं ट्रिक्स आहिनि जंहिंजे थ्रू तव्हां SEO कंदा आहियो, पंहिंजे गिग खे रैंक कंदा आहियो, ठीकु आहे। पोइ उनमें उहो तव्हां रैंक करे उनमें तव्हां जॾहिं ऑर्डर मिलंदा त पोइ तव्हांजो प्रोफाइल ईअं इम्प्रूव थींदो। ईअं वरी अपवर्क आहे, अपवर्क जो तरीक़ो वरी ईअं आहे त उते तव्हां प्रोफाइल ठाहियो था, उते वरी जॉब्स पोस्ट थींदियूं आहिनि, जॉब्स पोस्ट थींदियूं आहिनि, उहो तव्हां ॾिसी सघो था, व्यू करे सघो था, उते अप्लाई करे सघो था। उते वरी अहम जेको हूंदो आहे प्रपोज़ल, जीअं तव्हां हिकिड़ी जॉब आहे त हुनखे को राइटर खपे या उनखे को लोगो खपे या उनखे का वेबसाइट ठाराइणी आहे या का मोबाइल ऐप ठाराइणी आहे, त उहो पंहिंजी रिक्वायरमेंट ॾींदो, उहा ही मुंहिंजी रिक्वायरमेंट आहे। पोइ तव्हां जेको आहे उते वञी पंहिंजो प्रपोज़ल लिखंदव। जीअं असां हिकिड़ो प्रपोज़ल लिखंदा आहियूं, ईअं प्रपोज़ल लिखंदो आहे, मुंहिंजो नालो हीअ आहे, मूं वटि ही स्किल्स आहिनि, एतिरो मुंहिंजो एक्सपीरियंस आहे, तव्हांजो जेको ही जेका रिक्वायरमेंट आहे, तव्हांखे खपे शइ, मां तव्हांखे ठाहे ॾींदुसि एतिरे में ठाहे, माना उहो हिकिड़ो प्रपोज़ल, उनजो हिकिड़ो अलॻि फॉर्मेट थिए थो, ठीकु आहे। उहो तव्हां करे पोइ उनखे सेंड कंदो। पोइ हाणे जेतिरो तव्हांजो प्रपोज़ल स्ट्रॉन्ग हूंदो, अट्रैक्टिव हूंदो, त पोइ तव्हांखे जेको आहे एक्सेप्ट अगरि थी थो वञे त तव्हांजो कॉन्ट्रैक्ट शुरू थी वेंदो। पोइ जीअं तव्हांजो कॉन्ट्रैक्ट एंड थो थिए, अच्छा पेमेंट जे लाइ जेको आहे पेपाल त असां वटि पाकिस्तान में आहे कोन को, हा उहो त आहे कोन, ज़ाहिर ॻाल्हि आहे। उनजो अल्टरनेट जेको वे आहे उहो आहे पेयोनीर। पेयोनीर बि पेपाल वांगुरु आहे, उहो तव्हां पंहिंजे अकाउंट फाइबर सां अकाउंट ठाहे उन ते तव्हां जेको आहे अटैच करे सघो था, फाइबर सां गॾु, अपवर्क सां गॾु, या जेका ॿिया प्लेटफॉर्म्स उनजो तव्हां वटि जेको आहे कार्ड बि जेको आहे, जीअं ATM तौर ते कार्ड या डेबिट कार्ड असां चऊं, उहो कार्ड तव्हांखे पंहिंजे पाकिस्तानी एड्रेस ते अची वेंदो। मूं वटि बि आहे, मूं वटि अची वियो, त उहो तव्हां ATM में बि यूज़ करे सघो था, ठीकु आहे। ऐं प्लस तव्हांजे उन में अकाउंट हूंदो, उन में पेमेंट तव्हां ईंदी रहंदी। पोइ तव्हां अगरि उन में बैंक जो अकाउंट लिंक करे था छॾियो पंहिंजो लोकल पाकिस्तानी, त उन में तव्हां पैसा ट्रांसफर करे सघो था। लाज़मी ॻाल्हि आहे चार्जिस तव्हांखे ॾियणा पवंदा, पर उहो डूएबल आहे, थींदो, थी सघे थो। त इहो एॾो को इशू कोन्हे पेमेंट जो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सभ खां पहिरीं जेको स्टेज आहे, स्टेप आहे, उहो आहे तव्हांजा स्किल्स। तव्हां पंहिंजा स्किल्स डेवलप कयो। अगरि तव्हां ईअं डायरेक्ट जंप कंदव त थी सघे थो तव्हांखे सिर्फ़ु मायूसी ॾिसणी पए, पोइ तव्हां चवंदा यार मूंखे कमु कोन थो मिले, मूंखे ऑर्डर्स नथा मिलनि। त पहिरीं इहो आहे त तव्हां ईअं न आहे जो तव्हां बिल्कुलु एक्सपर्ट थी पोइ तव्हां इन थियो, पर घटि में घटि एतिरो हुजे
जो तव्हांजो ठीकु आहे भला हाणे मां करे सघंदो ऐं बिल्कुलु ईअं बि न हुजे त हिकिड़े तव्हां हुन में हलिया वञो त हाणे बिल्कुलु मां साल लॻाईंदुसि एक्सपर्ट पोइ ईंदो, पोइ उन सां छा माण्हू जी मोटिवेशन टुटी थी वञे। अच्छा बिल्कुलु ठीकु आहे, तव्हां कमु आहे त पंहिंजो स्टार्ट अकाउंट ठाहियो ऐं सिखणु शुरू थी वञो। वधि में छा थींदो, भला ऑर्डर्स न मिलंदा, लर्निंग तव्हां थींदी, टाइम सां गॾु तव्हां जेके शयूं आहिनि उहो इम्प्रूव कंदा रहंदो। सही, ज़बरदस्त। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका तव्हां हींअर पुछंदो यार, सभ खां इम्पोर्टेंट इहा ॻाल्हि हुई त जेके मिसाल हाणे फाइबर में वञनि था, जेके हीअ जेको बेसिक जेको टेस्टूं, कुझु दोस्त बि पुछनि पिया जेके टेस्टूं वग़ैरह जेके वठंदी आहे हिकिड़ी फाइबर में बेसिक टेस्टुनि जो हूंदो आहे, मतिलबु इहे इन सां मतिलबु तव्हांजा स्किल्स चेक थींदा आहिनि, पर हिननि जे स्कोर जो को असरु पवंदो आहे हिन ते? जी बिल्कुलु, ॾिसो न, हाणे हे जेके टेस्ट ख़ासि तौर ते राइटिंग में या कुझु हिकिड़ा स्पेशल स्किल्स आहिनि उन में टेस्ट वठंदा आहिनि तव्हांजी, ठीकु आहे। हाणे उन ज़ाहिरी ॻाल्हि उहो सेलर ॾिसी सघे थो, सॉरी बायर ॾिसी सघे थो। हाणे बायर ॾिसे थो त तव्हांजो जेको आहे टेस्ट स्कोर सुठो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे थोरी प्रेफरेंस मिलंदी। ऐं ॿी ॻाल्हि छा आहे, जो फाइबर बि तव्हांखे जेको आहे उहो उन टेस्ट अगरि तव्हांजी ॾिनल हूंदी त उन थ्रू तव्हांखे थोरो रैंक कंदो, तव्हांजी रैंकिंग जेका आहे इम्प्रूव थींदी। इहो बि हिकिड़ो उनजो हिकिड़ो फैक्टर तव्हां चई सघो था, रैंकिंग। तव्हां मल्टीपल टाइम्स अटेम्प्ट करे, अगरि हिकु चकर स्कोर घटि थो अची वञे वरी तव्हां ॿिए चकर अटेम्प्ट कयो ऐं ईअं तव्हां हुनमें करे सघो था पंहिंजो स्कोर करे सघो था। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि आहे एसईओ जेका राइटिंग आहे इन जो को अञा जीअं अॼुकल्ह पाकिस्तान में खोड़ कपिड़ा यूट्यूबर्स आहिनि जिते उते एसईओ राइटिंग सेखारींदो, पर एसईओ राइटिंग जीअं माना यूट्यूब जेको आहे न लेक्चर जे थ्रू सिखी सघे थो, पर तव्हां वटि कहिड़ी बेस्ट सजेशन आहे जंहिं एसईओ राइटिंग इम्प्रूव करे सघे? ॾिसो, एसईओ राइटिंग में ॿियो कुझु न आहे, उते जस्ट तव्हांखे कीवर्ड्स, उहे जेके कीवर्ड्स तव्हांखे पंहिंजे टाइटल में, तव्हां पंहिंजे पैराग्राफ्स में तव्हांखे जेके आहिनि न उहे विझणा आहिनि जेके हाईली सर्चेबल हुजनि ऐं उन्हनि जी कॉम्पिटिशन घटि हुजे। हाणे उहे चेक करण लाइ काफ़ी टूल्स मार्केट में मौजूदु आहिनि, कुझु पेड आहिनि, कुझु फ्री आहिनि। मां तव्हांखे प्राइवेट चैट में कुझु लिंक शेयर बि कया आहिनि, कुझु ग्रुप्स आहे उहो तव्हां पब्लिक में शेयर करे छॾियो। प्लस मां तव्हांखे हिकिड़ो फ्री टूल आहे ऊबर सजेस्ट। ऊबर सजेस्ट नील पटेल हिकिड़ो आहे, तमामु वॾो नालो आहे एसईओ जी दुनिया में। उनजो जेको ही टूल आहे ऊबर सजेस्ट, इहो फ्री आहे, ठीकु आहे। इन में तव्हां जस्ट अकाउंट ठाहियो, हिन में तव्हां पंहिंजो सर्च वॉल्यूम चेक करे सघो था, पर्टिकुलर कीवर्ड ते एतिरो केतिरो वॉल्यूम आहे ऐं हुनजी तव्हांजी कीवर्ड डिफिकल्टी केतिरी आहे। हाणे तव्हां सेंड करे छॾियो काइंडली, त पोइ ग्रुप से जेको मां तव्हांखे प्राइवेट चैट में नालो इनजो सेंड करे छॾियो, ऊबर सजेस्ट। ऊबर सजेस्ट आहे। ऐं उन खां पोइ हिकिड़ो ॿियो आहे, पर उन में तव्हांखे सिर्फ़ु जेके आहिनि कीवर्ड सजेशंस ॾींदो। मां तव्हांखे राइट करे थो छॾियां, कीवर्ड डॉट IO शायदि ईअं आहे, या काफ़ी टूल्स आहिनि। या ॿियो तव्हां अगरि कुझु जेके दोस्त आहिनि उहे अफोर्ड करे सघनि था त उन्हनि खे मुख़्तलिफ़ फेसबुक ग्रुप्स में या तव्हांखे जेके आहिनि ग्रुप बाय टूल्स, माना तव्हां मंथली जेको आहे $10 में $12 में तव्हांखे जेके आहिनि 4 खां 5 या 6 मुख़्तलिफ़ टूल्स तव्हांखे मिली था वञनि, ग्रुप बाय टूल्स, जंहिंमें सभिनि खां जेको रिनाउंड जेको टूल आहे उहो Href जेको आहे उहो ॾाढो हिकिड़ो सुठो टूल आहे, पर ॾाढो महांगो आहे। उनजी अगरि तव्हां इंडिविजुअली परचेस कंदो ॾाढो महांगो आहे। त उनमें ग्रुप बाय टूल में उनजी कुझु कीवर्ड्स जी लिमिट हूंदी आहे, ॾींहं में तव्हां 35 जेके आहिनि कीवर्ड सर्च करे सघो था, पर उनजी रिज़ल्ट जेका आहे उहा तक़रीबन ॾाढी माना जेका सुठी आहे, तक़रीबन नियर बाय जेका आहे उहा एक्यूरेट रिज़ल्ट हूंदी आहे, नियर बाय। हर 100% एक्यूरेट ज़ाहिर ॻाल्हि कान हूंदी, पर तक़रीबन काफ़ी बहितर आहे। Href यूज़ करे सघो था। सेमरश आहे, सेमरश इहो हिकिड़ो एसईओ टूल आहे, इहो तव्हां यूज़ करे सघो था। इन थ्रू तव्हां कीवर्ड डिफिकल्टी, हाणे कीवर्ड डिफिकल्टी जेका आहे तव्हां अहिड़ा कीवर्ड सिलेक्ट कयो जंहिंजी 30 या 30 खां घटि एसईओ डिफिकल्टी हुजे। सर्च वॉल्यूम उन्हनि जो जेको आहे उहो मिसाल जी ॻाल्हि आहे, अगरि तव्हां नॉर्मल एसईओ राइटिंग कयो था त जेतिरो वधीक हूंदो ओतिरो बहितर आहे। घटि में घटि भला 500,000 त एटलीस्ट हुजे, ठीकु आहे। उहे तव्हां इंडेक्स कंदो त अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि नोट मां तव्हांखे कंदो हलां त उन में तव्हांखे कीवर्ड्स ईअं न आहे त तव्हां कीवर्ड जेके आहिनि उहे तव्हां बार बार यूज़, उहो अगरि कीवर्ड बार बार यूज़ कंदो त कीवर्ड स्टफिंग थी वेंदी, त उन सां बि तव्हांजी जेका आहे तव्हांजो आर्टिकल जेको आहे रैंक में न ईंदो। त उनजी हिकिड़ी डेंसिटी चवंदा आहिनि, कीवर्ड डेंसिटी जेका आहे असां चेक कंदा आहियूं त तव्हांजी कीवर्ड डेंसिटी तव्हांजे पूरे आर्टिकल में केतिरी हुअणु खपे। त हूअ जेका सजेस्टेड आहे 1.8,
1.8 या उन खां घटि हुजे। उन में जेको मुख़्तलिफ़ अगरि तव्हां यूज़ कीअं चेक कयो त उन जा मुख़्तलिफ़ फ्री जेके टूल निकिरो आहे, सिमाल SEO टूल्स, इहा हिकिड़ी वेबसाइट आहे, या तव्हां इन ते फ्री में जेको आहे चेक करे सघो था तव्हांजी कीवर्ड डेंसिटी केतिरी आहे, 1.8 आहे या उन खां घटि आहे। त इहे कुझु फैक्टर्स आहिनि। हूअं त जेका आहे डिस्कशन काफ़ी SEO ते वेही ॻाल्हाइबो त पर ॻाल्हि आहे त SEO जेको आहे उहो तव्हां ईअं चेक करे सघो, जेके कुझु मेजर फैक्टर्स जेके मुंहिंजी नॉलेज में तव्हांखे ॿुधायो। बिल्कुलु। अच्छा, हाणे जीअं हाणे इहो क्वेश्चन साईं खां पुछंदो त हिन खां पोइ बसि पोइ लास्ट क्वेश्चन एंड कंदासीं हिकिड़ो क्वेश्चन सां। इहो साईं नवाज़ साईं खां, छो त साईं इहा जेका शुरू में ॻाल्हि डिस्कस कई त साईं ॾिसो हिकिड़े माण्हू वटि बिल्कुलु राइटिंग स्किल कोन्हनि, उन वटि सिर्फ़ु माना जेको आहे न प्रेज़ेंट टेंस जो जेको आहे न बस उन जुमिलो लिखणु थो अचे, या जेको बिल्कुलु वीचारो माना राइटिंग में वीक आहे, पर उन वटि आइडिया सुठा आहिनि। हू लिखे थो त माना भली टुटल लफ़्ज़नि सां लिखे थो, उन जेका कोहेजन आहे या कोहेरेंस आहे थोरी घणी हुन में हाल अथसि। त उन माण्हूअ खे जीअं तव्हांजी ॻाल्हि उनखे कंटिन्यू कयो ऐं थोरो मतिलबु चंद मुख़्तसिरनि इहो ॿुधायो त हू किथां खां लिखणु शुरू करे ऐं उन खां पोइ पंहिंजे राइटिंग्स में जेको आहे न माना इम्प्रूवमेंट सां गॾोगॾु पाण में कॉन्फिडेंस कीअं आणे, जीअं हुनजी असेसमेंट बि थिए या जेको आहे डेली माण्हू हुनखे ॾिसनि बि सही, अहिड़े तरीक़े सां अहिड़ियुनि जायुनि ते लिखे जो हो पाण खे माना हुनजी असेसमेंट बि थिए ऐं कॉन्फिडेंस बि वधे। बेसिकली कॉन्फिडेंस डेवलप थींदो रीडिंग सां। रीडिंग घणी थींदी, हुनजी लर्निंग घणी थींदी, लर्निंग घणी थींदी, हुनमें नॉलेज इनफ्लो थींदो, जंहिंमें नॉलेज इनफ्लो नॉलेज इंफॉर्मेशन जंहिंमें हूंदी आहे, पोइ हुनजी इंग्लिश भली हुनखे अंग्रेज़ी लिखणु न अचे, अंग्रेज़ी ॻाल्हाइणु न अचे, ठीकु आहे, हू मैसेज डिलीवर करे वेंदो आहे। थिंग इज़ दैट कंहिंखे ॻाल्हाए स्पीकिंग स्किल्स हूंदियूं, कंहिंखे नॉलेज न आहे हूंदी, ठीकु आहे, ॻाल्हाइणु त अचे थो, लिखणु त अचे थो, पर ख़बर न आहे त लिखां छा ॻाल्हायां छा। पर जंहिंखे ख़बर आहे, जंहिंखे ॼाण आहे, जंहिंमें माना इंफॉर्मेशन आहे, त उहो डिलीवर करे वेंदो आहे मैसेज कंहिं न कंहिं तरीक़े सां। हाणे उनखे उहो इम्प्रूव कीअं करे स्लोली ग्रेजुअली, ठीकु आहे, पर त टेक्सचुअल प्रोसीजर आहे त बुक्स वग़ैरह पढ़े, ठीकु आहे, ऐं वेरी नेटिव या लोकल सर्किल में को न को असांजो माना तालीम याफ़्ता एजुकेटेड यूनिवर्सिटी ग्रेजुएट माण्हू हूंदो आहे, शागिर्द हूंदो आहे, ठीकु आहे, थोरो उन लिखियल पढ़ियल दोस्त माना आला तालीम याफ़्ता जी सोबत आहे, उन जी नज़दीकनि में रहे, उन खां सिखे, उन खां पुछे, हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, ठीकु आहे। छो जो असां पाण माना असांजी अमजद असां ईअं सीनियरनि खां सिखी असां हिते पहुता आहियूं, कुझु प्रोसीजर सिखिया आहिनि, कुझु पैटर्न सिखिया आहिनि, राइटिंग सिखी आहे, रिसर्च पेपर कीअं लिखिजे असांखे ख़बर ई न हुई। पर जॾहिं असां रिसर्च पेपर लिखियो हुयो, पर मूंखे यादि आहे त माना उनजी अलाए त छा लैंग्वेज हुई ऐं अलाए छा स्ट्रक्चर हुई, पर पोइ मुंहिंजो सुपरवाइज़र ॾाढा नाइस वर्ड्स लिखिया हुन ते, त हिन फर्स्ट राइट में तो अहिड़ो पेपर लिखियो, मूंखे इहा तवक़ो न हुई। हुनजे इन जुमिले माना हिकिड़े हाई लेवल जो मोटिवेशन मुंहिंजो मोरल्स हाई करे छॾिया त वाक़ई मां लिखी सघां थो, मूं में एतिरियूं स्किल्स आहिनि। इहा चाइना जो किसो आहे साईं, बीजिंग में आसीं हुते, ठीकु आहे, त उन खां पोइ लिखणु शुरू कयो, आहिस्ते आहिस्ते इम्प्रूवमेंट आई, दोस्तनि खां सिखियासीं जेके सीनियर हुआ, फर्स्ट ईयर में, सेकेंड ईयर में, थर्ड ईयर में। त असां जेकॾहिं स्कूल लेवल ते ॻाल्हायूं, कॉलेज लेवल ते ॻाल्हायूं, यूनिवर्सिटी लेवल ते, त इहा शुरूआत ईअं माना हिकिड़ी हूंदी आहे लर्निंग आउटसाइड द क्लास। इहा लर्निंग आहे आउटसाइड द क्लास, जेके असां पंहिंजे सर्किल दोस्तनि खां सिखी करे या उन्हनि जे इन्फ्लुएंसिस में हली करे असां उहे शयूं एडॉप्ट कंदा आहियूं ऐं असां उन्हनि खे फॉलो कंदा आहियूं। इहा सेल्फ प्रैक्टिस आहे, पर्सनल प्रैक्टिस आहे। जेसिताईं हू लिखंदा न तेसिताईं उन्हनि में प्रोग्रेस न ईंदी। जीअं लास्ट में मां तव्हांखे राइटिंग प्लान ॿुधायां पियो त हू हफ़्तो हिकिड़ो लिखनि, मंडे ते लिखणु स्टार्ट कनि, नेक्स्ट मंडे ते वरी छा कनि, लिखण सां गॾु हिकिड़ी न्यू हैबिट बि हुन में एड कनि, त प्रीवियस वीक जो जेको ड्राफ्ट हुयो लास्ट मंडे ते हुननि छा लिखियो हुयो जेको पेज, उनखे रीड कनि। रीड करे पोइ हुन में जेके बि हुननि खे मिस्टेक्स नज़र अचनि या हिकिड़ो आइडिया सुठो न लॻे त यार हीउ मूं ग़लति लिखियो आहे, हीउ सही न आहे, हीउ सेंटेंस सही न आहे, उनखे सर्कल करे छॾनि जस्ट, ठीकु आहे। वरी ट्यूसडे ते पेज लिखनि, न्यू पेज टाइप कनि, लास्ट ट्यूसडे वारो पेज वरी रिव्यू कनि, ड्राफ्ट उनखे चेक कनि त उन में कहिड़ियूं मिस्टेक्स आहिनि, कहिड़ियूं शयूं हुयूं। इहा सेल्फ इम्प्रूवमेंट आहे, ठीकु आहे। इन खां जॾहिं तव्हां माना पंहिंजी पर्सनल स्ट्रगल में तव्हां जॾहिं इनसफिशिएंट थी वञो, पोइ तव्हां कंहिं एक्सपर्ट जी हेल्प वठो, ऐं एक्सपर्ट जी हेल्प तव्हां कंहिं न कंहिं क़रीबी दोस्त खां वठो, या मोबाइल टेक्नोलॉजी फेसबुक ते हज़ारे दोस्त कनेक्टेड आहिनि, कंहिं दोस्त खे रिक्वेस्ट करे हुन खां टाइम वठी करे। नेटवर्किंग जो ज़मानो आहे, सोशल नेटवर्किंग जो दौर आहे, हींअर त का हेजिटेशन न आहे,
उहो थो त न यार सुठो टीचर किथे ॻोल्हियां मां, मूंखे केरु गाइड कंदो। सही सही ठीकु आहे, लर्निंग इज़ बियॉन्ड बाउंड्रीज़ नाउ ड्यू टू सोशल मीडिया। साईं तव्हां हिन ते कुझु ॾींदो कमेंट्स जेको आहे साईं सम्झो तव्हां हिकिड़े बिगनर्स लाइ कुझु जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ी सुठी गाइडलाइन हुजे? मुंहिंजे आइडिया इहो त हिकिड़ो मिसाल जे तव्हां हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो फेसबुक ते ब्लॉग बि रखी सघो था तव्हांजी मतिलबु इंग्लिश में, या तव्हां मतिलबु मुख़्तलिफ़ या सिंधीअ में ई पर स्टार्ट इंग्लिश खां कयो, पर ब्लॉग राइटिंग खां कयो, मतिलबु फेसबुक खां। तव्हां हिन जे बारे में कुझु चवंदो कुझु? साईं नवाज़ ॾाढी जेका आहे सुठियूं जेको हुन में टिप्स ॿुधायूं, ऐं बिल्कुलु जेको इनिशियल स्टेप्स इहे ई आहिनि, छो त हिन में ॾिसो न, हिन में शॉर्टकट्स न आहिनि, के बि शॉर्टकट्स न आहिनि। तव्हांखे थ्रू जेको आहे न हर स्टेप पार करे अचिणो पवंदो। अगरि तव्हांखे को बि स्किल सिखणो आहे, राइटिंग हुजे या कुझु ॿियो हुजे, शॉर्टकट न आहे। शॉर्टकट तव्हां हली वेंदो, कुझु अर्सो हलंदो, वरी टही पवंदो। त इहो ई बेस्ट वे आहे त तव्हां जेको आहे अॻे त असां चवंदासीं त न्यूज़ पेपर जेको आहे असां डान वठणी पए थी, हाणे अॼुकल्ह त हर शइ तव्हां वटि फिंगर टिप्स ते पई आहे। तव्हां न्यूज़ पेपर्स हुजनि, आर्टिकल्स हुजनि, फेसबुक ते तव्हां इज़िली पढ़ी सघो था। पोइ उन्हनि खे तव्हां जेको आहे पढ़ो, उन मां नया लफ़्ज़ जेके मिलनि था उनखे पाण वटि नोट डाउन कंदा वञो, छो त उहे लफ़्ज़ जेके आहिनि बार बार रिपीट थींदा, तव्हांजी वोकेब पासे इम्प्रूव थींदी। ऐं आइल्स जेका इंग्लिश लाइ टेस्ट हूंदी आहे, उनमें जेके 4 पार्ट्स आहिनि, राइटिंग, रीडिंग, स्पीकिंग ऐं लिसनिंग, उनमें रीडिंग राइटिंग सां कनेक्टेड आहे ऐं स्पीकिंग लिसनिंग सां कनेक्टेड आहे। जेतिरी तव्हां घणी रीडिंग कंदो, ओतिरा आइडिया सां वटि ईंदा, ओतिरा तव्हांजी वोकेब स्ट्रॉन्ग थींदी, ओतिरी तव्हांजी राइटिंग इम्प्रूव थींदी। तव्हांखे सुठी स्पीकिंग करणी आहे त सुठा लिसनर थियो, जेतिरी सुठी लिसनिंग तव्हांजी हूंदी, तव्हां ॻाल्हि सम्झी सघंदो, ओतिरी तव्हां डिलीवर करे सघंदो। हा, इहो तव्हांजो हिकिड़ो सुठो बि आहे त तव्हां अगरि जेको आहे स्टार्ट करणु चाहियो था, तव्हां लिखो, ब्लॉग्स लिखो, नंढा नंढा पोस्ट लिखो, ग्रुप में शेयर कयो। अच्छा, ॿियो हिकिड़ो, अगरि तव्हां चाहियो था त तव्हां माण्हुनि ताईं वधीक शइ पुॼायो, त तव्हां उनमें हिकिड़ो ॿियो मां तव्हांखे प्लेटफॉर्म ॿुधायां थो, गूगल वारनि जो ब्लॉगर आहे। ब्लॉगर ते तव्हां पंहिंजो नंढिड़ो ब्लॉग ठाहियो, उनजो ट्यूटोरियल सां वीडियो यूट्यूब ते मिली वेंदा, ॾाढो ईज़ी आहे। उन ते तव्हां पंहिंजे मिसाली ॻाल्हि आहे, तव्हां कंहिं तव्हांजा मुख़्तलिफ़ ख़्यालात आहिनि, तव्हांखे कंहिं शइ में जो पैशन आहे, तव्हां उन बारे में नंढा नंढा जेके स्टोरीज़ आहिनि उहे तव्हां लिखो पंहिंजे पर्सनल नाले सां, उहो तव्हां ब्लॉग ठाहे छॾियो। जीअं मिसाली ॻाल्हि आहे, तव्हां पंहिंजे नाले सां ठाहे छॾियो, कंहिं पैशन जे मुताबिक़ ठाहे छॾियो, ठीकु आहे। उन तव्हां ब्लॉग्स लिखंदा वञो, उहो पोइ तव्हां पंहिंजे फेसबुक वॉल ते शेयर कयो, ॿिए किथे शेयर कयो, दोस्तनि सां शेयर कयो, व्हाट्सएप ग्रुप ते शेयर कयो, उतां तव्हां उन्हनि खां जेको फीडबैक वठो। त इहो स्टोरीज लिखो, पाण वटि जेकी डायरी लिखी सघो था। अच्छा, इन जो हिकिड़ो मां तव्हांखे ॿियो हिकिड़ो ज़हन में हींअर ॻाल्हि त एमेज़ॉन जूं त ईअं काफ़ी प्रोडक्ट्स आहिनि, बिज़नेस मॉडल्स आहिनि। किंडल तव्हां नालो मुंहिंजे ख़्याल में ॿुधो हूंदो, किंडल एमेज़ॉन जी हिकिड़ी प्रोडक्ट आहे जंहिंमें किंडल बुक्स जेके आहिनि, ई बुक्स। तव्हां मज़े जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि सुठा राइटर आहियो, त तव्हां पंहिंजी पाण राइटर आहियो, त माण्हू त छा कंदा आहिनि, पैसा ॾेई पोइ लिखाईंदा आहिनि, छो या त माण्हू वटि स्किल्स न आहिनि हूंदा, या त उन्हनि टाइम न आहे हूंदो। अगरि तव्हां सुठा राइटर आहियो, तव्हां हिकिड़ो 4-5 हज़ार वर्ड्स जो, 10,000 वर्ड्स जो हिकिड़ो बुक लिखो, ठीकु आहे। बुक लिखो, पोइ उहो तव्हां अपलोड कयो, तव्हांजो अकाउंट ठाहियो एमेज़ॉन किंडल ते, तव्हां उनजी वरी ज़ाहिरी ॻाल्हि रैंकिंग लाइ वरी डिफरेंट हिकिड़ो टेक्निक्स आहिनि, उहो यूज़ कयो। उहो तव्हांजो अगरि बुक बेस्ट सेलिंग में अची थो वञे, ज़ाहिरी ॻाल्हि हुन में तव्हांखे PPC कैंपेन, पेड कैंपेन हलाइणी पवंदी, गूगल एड्स जे थ्रू या फेसबुक एड्स जे थ्रू, उहा हिकिड़ी अलॻि फील्ड आहे। त उन जे थ्रू बि माण्हू जेके आहिनि हज़ारे डॉलर्स हिकिड़े हिकिड़े बुक मां 2-3 महीननि में कमाए वठंदा आहिनि। असांजी नवाज़ खे बिल्कुलु ख़बर हूंदी बारे में, त माण्हू जेके आहिनि उन मां करोड़पति थी वेंदा आहिनि। त ॾिसो, शयूं असां वटि एतिरियूं आहिनि, अगरि को करणु चाहे। ऐं मां चवंदो आहियां त अॼुकल्ह जे दौर में अगरि को ईअं चए त मूंखे अॻे त दौर हूंदो हो त असांखे किलोमीटर जेके 10-10 किलोमीटर पंधु करे स्कूल वञिणो पवंदो हो, हाणे उहो दौर हलियो वियो। हाणे तव्हां वटि क्लिक के मुफ़ासिले ते हर शइ पई आहे। हाणे अॼुकल्ह को दौर में चए त मां को जवाज़ ॾिए, त मां चवां थो त उन बदनसीब माण्हू शायदि को दुनिया में हूंदो। सिखण जो ॾिसो मौक़ो तव्हां वटि जेको आहे रेडली अवेलेबल आहे, तव्हां सिखो। सिर्फ़ु तव्हांखे छा करणी आहे, इन्वेस्टमेंट। उहे नौजवान, मां करे सोचींदो आहियां त काश असांखे इहे ॻाल्हियूं, इहे शयूं जेके आहिनि असांजे 20 साल 19 साल या 20 साल हुआसीं, शायदि असांखे को ॿुधाया, शायदि असांखे को मेंटोर हुजे हा, त असां शायदि हींअर छा हुजूं हा। कॾहिं कॾहिं अफ़सोस बि थींदो आहे त शायदि असांखे उन दौर में ॿुधण वारो कोन हुयो। त
मां अक्सर पंहिंजे लेक्चर्स में ॿारनि खे ॿुधाईंदो आहियां त तव्हां वॾा ख़ुशनसीब आहियो जो तव्हांखे असां इहे ॻाल्हियूं तव्हांजी एज में ॿुधायूं था। अगरि तव्हां इम्प्लीमेंट कयो त जॾहिं तव्हां असांजी एज ते पुॼंदो ऐं तव्हां वाक़ई अगरि सही रस्तो पकड़ियो, का डायरेक्शन पकड़ियो त तव्हां शायदि माना काफ़ी अॻिते निकिरी वेंदो, असां खां इलाही अॻिते निकिरी वेंदो। बिल्कुलु ज़बरदस्त, बहरहाल तमामु सुठो सेशन रहियो। आख़िर में मूंखां हाणे हिकिड़ो छो त रिलेवेंट टॉपिक्स ऐं क्वेश्चन आहे कोन, पर हिन सां ज़रूरु करणु इन करे इहो आहे त छो त असां वेठा आहियूं अहिड़े जाइ ते जो असांखे अहिड़ा स्टूडेंट ॾिसंदा जेके विलिंग हूंदा ॿाहिरि स्कॉलरशिप जे लाइ, स्पेशली यूरोप टाइम नवाज़ आहे। असां मुंहिंजी पाण ऑस्ट्रिया में कोलाब्रेशन आहे साईं थॉमस आफर सां, या जेको असांजो यूनिवर्सिटी विंसब्रुक में। लेकिन तव्हां साईं अमजद खां पुछा शुरू कंदो, चाइनीज़ स्कॉलरशिप्स जेके आहिनि हिन जेके लॉकडाउन जे करे या हिन जे करे उन्हनि में हिकु जेको आहे डिले थियण जो चांस आहे, या जेके छोकिरा हिन रिसेशन पीरियड मां कोई स्कॉलरशिप अप्लाई करण लाइ वठी सघनि था फ़ाइदो? सिर्फ़ु चाइनीज़ स्कॉलरशिप जे बारे में अगरि तव्हांखे ख़बर हुजे को डेडलाइंस वगैरह चेंज थियूं आहिनि? फिलहाल अहिड़ी का ऑफिशियल अनाउंसमेंट डेडलाइंस थोड़ी घणी थी सघे तो अॻिते थियूं हुजनि, पर ए सच का अहिड़ी वॾे लेवल ते का चइनी कान आई आहे। ऐं अञा फिलहाल हा कुझु अरसे लाइ चाइनीज़ गवर्नमेंट जेको आहे फॉरेनर्स जी एंट्री फिलहाल बंदि करे छॾी आहे। पर अगरि अहिड़ी का ॻाल्हि हुजे हा त बिल्कुलु का न का अपडेट, का अनाउंसमेंट यूनिवर्सिटीज़ जे तरफ़ां, चाइनीज़ गवर्नमेंट स्कॉलरशिप तरफ़ां किथां न किथां अची आहे, पर फिलहाल अहिड़ी का शइ ॿुधण में कोन आई आहे। हर शइ प्रोसेस हले पियो, एप्लीकेशन्स यूनिवर्सिटीज़ वठनि पियूं, प्रोसेस हले पियो, स्टेटस जेके दोस्तनि जा चेंज थियनि पिया कंटिन्यूअसली, जेके आहिनि सबमिटेड मां प्रोसेस अचनि पिया। हा थी सघे थो कुझु डिले थियनि शयूं, थी सघे थो हिकिड़ो सेमेस्टर डिले कनि, या काफ़ी थी सघे थो कुझु अरसो जेके आहिनि उहे ऑनलाइन क्लासिस में हलिया वञनि हिकिड़ो सेमेस्टर, पर ईअं न आहे जो बिल्कुलु बंदि करे छॾींदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया पंहिंजे अला ख़ैरु कंदो, जेका नॉर्मल हालातनि ॾे ईंदी, ऐं इहो हिकिड़ो चाइना जो मसइलो कोन्हे, सॼी दुनिया जो मसइलो आहे। ऐं असां अगरि इहो सम्झी बिल्कुलु पोयां पेर कयूं त न बसि हाणे सभु कुझु ख़तमु थियो, त ईअं न करणु खपे। ऐं हिन मां त दोस्तनि खे इहो इनकरेज कयां पियो त तव्हां हीअं लाज़मी अप्लाई कयो, तव्हां लाज़मी अप्लाई कयो, छो त हींअर जेका सूरत हाल आहे उन में थी सघे थो त काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे चाइना अचण खां जेके आहिनि अवॉइड कनि। त इहा हिकिड़ी कॾहिं कॾहिं जेके थ्रेट्स हूंदा आहिनि उहे अपॉर्चुनिटीज़ में जेके आहिनि क्रिएट थींदियूं। त इहो हिकिड़ो सुठो हिकिड़ो मौक़ो आहे त असां इन खां बजाए भॼूं न, पर इनखे अपॉर्चुनिटी में क्रिएट कयूं। ऐं रुगो चाइना न, पर सॼी दुनिया जेके आहिनि हिते हालात आहिनि, त उते असांजो हिकिड़ो ॿियो बि असांजो दोस्त आहे हामिद सोमरू, जंहिं इटली मां हिकिड़ो ग्रुप स्टार्ट कयो असांखे फॉलो कंदे। पोइ मां उनखे सजेस्ट कयो त तव्हां हिनखे सिंधी स्टूडेंट्स इन इटली कयो, पोइ हुनखे वरी असां अञा एक्सपेंड कयो, सिंधी स्टूडेंट्स इन यूरोप कयो। हाणे हुन में असां मुख़्तलिफ़ दोस्तनि सां राब्ते में आहियूं त कोलैबोरेट कनि, त असां उनखे अञा एक्सपेंड कयूं। चाइना खां ॿाहिरि निकिरी असां यूरोपियन जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में वञूं, उते असां पंहिंजे दोस्तनि खे सपोर्ट कयूं, उते जीअं पहुचनि त हिकिड़ो सर्किल ठहे अञा असांजी जेका तइदाद ते, त उते बि दोस्त जेके आहिनि जॉइन करे सघनि था, सिंधी स्टूडेंट्स इन यूरोप, जीअं चाइना वांगुरु जेको ॿियो ग्रुप जेको असां ठाहियो आहे। बिल्कुलु जेको आहे जारी रखूं शइ, इंशाल्लाह हिनखे कंटिन्यू जेको आहे जारी रखो। ऐं ॿाहिरि ताईं साईं नवाज़ सां जो वठंदुसि कमेंट त स्पेशली ऑस्ट्रिया लाइ त जेको जीअं अर्न्स्ट स्कॉलरशिप आहे, या एशिया यूनियन एड आहे, या हिकु ॿियूं स्कॉलरशिप्स आहिनि, जीअं तव्हांजो यूरोपियन जूं खोड़ स्कॉलरशिप, जीअं तव्हांजी मैरी क्यूरी स्कॉलरशिप आहे, या डार्ड स्कॉलरशिप आहे, या इहो 3-4 यूरोपियन कंट्रीज़ लाइ ख़ासि करे स्कॉलरशिप्स आहिनि। ऐं ख़ुशूसन ऑस्ट्रिया लाइ जेका आहे उहा एशिया यूनियन एड आहे, अर्न्स्ट आहे, या ग्रांट हूंदी आहे हिन लाइ। त ॿियूं अहिड़ियूं स्कॉलरशिप्स जेके ॿुधायो जंहिं तव्हां दोस्त जेको आहे न यूरोप या ॿियनि जेको आहे न कंट्रीज़ यूरोपियन कंट्रीज़ में स्कूल जीअं साईं अमजद ॿुधायो त एक्सेस करे सघनि। ऐं स्पेशली ॿियो तव्हां खां इहो क्वेश्चन आहे त हींअर जेको रिसेशन हले थो इन में को वरी बि साॻियो क्वेश्चन कंदो, को डेडलाइन जी जीअं आहे को ऑप्शन, या हुन खां पोइ हिन मां को दोस्त फ़ाइदो वठी सघनि था, जीअं हीउ जेको रिसेशन आयो आहे त यूरोप में बि हींअर पूरो एपी सेंटर आहे हिन शइ जो। एक्चुअली जीअं साईं ॿुधायो चाइना जे लाइ त हीउ हिकिड़ो ग्लोबल इशू आहे, ठीकु आहे, जेको हिते यूरोप में त एजुकेशन सिस्टम क्लोज़ कयो वियो आहे, न्यू एडमिशन्स क्लोज़ करे छॾियूं अथनि, न्यू सेमेस्टर्स जे लाइ जेके इनटेक थिए पियो उन्हनि खे ब्लॉक करे छॾियो अथनि। ऐं जेके एग्ज़िस्टिंग स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ ऑनलाइन एजुकेशन शुरू करे छॾी अथनि, जीअं उनजो टाइम डिले न थिए, डिग्री डिले न थिए, ठीकु आहे। हिते स्कॉलरशिप जे लाइ त काफ़ी इंटरनेशनल ऑस्ट्रियन स्कॉलरशिप आहे फॉर द फॉरेन स्टूडेंट्स। ॿी हिकिड़ी OEAD फंडिंग एजेंसी आहे ऑस्ट्रिया में, जेका स्पॉन्सरशिप कंदी आहे फुली फंडेड एंड पार्शियली स्कॉलरशिप्स फॉर द फॉरेन स्टूडेंट्स। सही।
उन खां अलावा ऑस्ट्रेलिया में हिकिड़ो बेस्ट बेनिफिट इहो आहे त हर यूनिवर्सिटी वरी पंहिंजी हिकिड़ी अलॻि स्कॉलरशिप अनाउंस कंदी आहे, जीअं क्लैगनफर्ड यूनिवर्सिटी आहे, ग्रास यूनिवर्सिटी आहे, ठीकु आहे, हुनजा पंहिंजा फंड्स हूंदा आहिनि डिफरेंट डिपार्टमेंट्स में, डिफरेंट लेबोरेटरीज़ में, जेके उहे फ़क़ति पंहिंजी वेबसाइट ते एडवर्टाइज़ कंदा आहिनि। पब्लिकली सभिनी खे ख़बर न आहे हूंदी, जेको होमवर्क कंदो थोरो हुन यूनिवर्सिटीज़ जी वेबसाइट ओपन करे ऐं सर्च कंदो त हुनखे हुन ते मिली वेंदियूं। पोइ हुन जा डिफरेंट स्टेटसिस हूंदा आहिनि स्कॉलरशिप जा। समटाइम्स छा थींदो आहे जो हू स्टूडेंटशिप करे खणंदा आहिनि, हुनखे टीचिंग असिस्टेंट करे खणंदा आहिनि, ठीकु आहे। समटाइम्स हुननि खे पार्शियल स्कॉलरशिप ॾींदा आहिनि, या समटाइम्स हुननि जी फीस वेव ऑफ हूंदी आहे। फीस वेव ऑफ हूंदी आहे त पोइ हुननि खे वरी पार्ट टाइम वर्क जी बि प्रोविजन हूंदो आहे, त पार्ट टाइम खां जॉब वग़ैरह करे था सघनि हिते, जीअं उहे सर्वाइव करे सघनि। अहिड़ी तरह अहिड़ियूं काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऑस्ट्रेलिया में। ऐं हिन सिचुएशन में बेनिफिट थी सघे थो या न, छो जो हिन सिचुएशन में जेके दोस्त अप्लाई कनि पिया, असां कोऑर्डिनेशन में आहियूं या जॉब जे लाइ अप्लाई कनि पिया, त सभिनी अपॉर्चुनिटीज़ जा दर बंदि लॻा पिया आहिनि, छो जो हिकिड़ो अजीब क़िस्म जो माहौल क्रिएट थी वियो आहे, जो ऑफिसिस बंदि आहिनि, यूनिवर्सिटीज़ बंदि आहिनि, त हर क़िस्म जो प्रोसेस बि बंदि लॻो पियो आहे, ठीकु आहे। त जिन दोस्तनि अप्लाई कयो मुख़्तलिफ़ स्कॉलरशिप जे लाइ, उन्हनि जे लाइ बि पेंडिंग जो रिस्पॉन्स अची वियो आहे। मिसाल तौर ते हिकिड़े दोस्त वियाना यूनिवर्सिटी में अप्लाई कयो हुयो ऐं हुनजी एप्लीकेशन कंसीडर बि थी वई फुली फंडिंग जे लाइ, पर हुनखे हाणे लेटर मोकिले छॾियो अथनि त असां 6 महीननि ताईं तव्हांजी एप्लीकेशन पेंडिंग में था रखूं, जेसिताईं सिचुएशन रिकवर थी वञे। त इन में इहो न आहे त उहो अप्लाई त करे सघनि था, प्रोसेस फॉलो करे सघनि था, पर उहो प्रोसेस पंहिंजो टाइम वठंदो। जेकॾहिं उहो स्पॉन्टेनियसली अवेलेबल आहिनि त हुनखे ट्रीट कंदा। पर हितां जी स्कॉलरशिप यूरोप जी ऐं ऑस्ट्रेलिया जी कंहिं बि कंट्री जी तव्हां चाइना जी स्कॉलरशिप सां कंपेयर नथा करे सघो, छो जो हिते नंबर ऑफ कैंडिडेट्स जो तमामु कॉम्पिटिशन हूंदो आहे ऐं घटि, ठीकु आहे। ऐं चाइना जी स्कॉलरशिप जो हिकिड़ो डिफरेंट पैटर्न आहे, उतां जो हिकिड़ो डिफरेंट प्रोसीजर आहे, ऐं हुते काफ़ी दोस्त जेके चाइना में रहनि था या जेके साईं अमजद मोटी आया आहिनि, असां थी आया आहियूं चाइना मां, उन्हनि खे ख़बर आहे, असां गाइड कयूं था दोस्तनि खे, छो जो चाइना जी एडमिशन जो हिकिड़ो रिक्वायरमेंट प्रोसीजर सेम आहे, कहिड़ी बि यूनिवर्सिटी हुजे, कहिड़ी बि स्टेट हुजे, ठीकु आहे। पर हिते वरी यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी रिक्वायरमेंट वेरी थी करे, किथे आइल्स रिक्वायर्ड आहे, किथे वेव ऑफ आइल्स आहे, किथे जर्मन लैंग्वेज कंपलसरी आहे ऑस्ट्रेलिया में मास्टर्स जी स्टडी जे लाइ, किथे कंपलसरी न आहे। हाणे इहे रिक्वायरमेंट्स वेरी कनि थियूं यूनिवर्सिटी टू यूनिवर्सिटी। पोइ असां जनरली कंहिंखे नथा ॿुधाए सघूं त भई जेके तव्हां यूनिवर्सिटी जे लाइ अप्लाई कयो था तव्हांजे लाइ जर्मन रिक्वायर्ड आहे या न आहे। इहो थोरो होमवर्क करण जी ज़रूरत हूंदी आहे। ॿियो इहो त जेके दोस्त सिंध में वेठा आहिनि, ॿाहिरि अप्लाई करणु चाहिनि था, हुनजो हिकिड़ो ओपन क्वेश्चन हूंदो आहे, यार असांखे का स्कॉलरशिप त ॿुधाए, या असांखे का स्कॉलरशिप त वठाए ॾे भला, ठीकु आहे। त इन जे लाइ माना हिकिड़ो असां रेगुलर बेसिस हिकिड़ा डिफरेंट वे सां असां इहे क्वेश्चन्स फेस कंदा आहियूं दोस्तनि खे। पोइ असां मां हुनखे इंकरेज कंदो आहियां, थोरो होमवर्क कयो, यूनिवर्सिटीज़ मां सजेस्ट कंदो आहियां डिफरेंट, जीअं इंसबर्ग जी आहे, ग्रास जी आहे, लिंस यूनिवर्सिटी आहे ऐं क्लैगनफर्ड यूनिवर्सिटी आहे। उन में तव्हां यूनिवर्सिटी विज़िट कयो, यूनिवर्सिटी ते वेबसाइट ते ॾिसो का हुते फंडिंग वग़ैरह आहे, स्कॉलरशिप अनाउंस थियल आहे, या त तव्हां उतां खां कंहिं सुपरवाइज़र खे एक्सेप्टेंस जे लाइ मेल कयो, पंहिंजो रिसर्च प्रपोज़ल, पंहिंजी CV ऐं फंडिंग जे लाइ हुनखे रिक्वेस्ट कयो। हिते कॾहिं कॾहिं ईअं बि हूंदो आहे त कंहिं प्रोफेसर वटि फंडिंग हूंदी आहे या कोई पोटेंशियल कैंडिडेट अची वेंदो आहे, हुनजो प्रपोज़ल सुठो आहे, क्रिएटिव आइडिया आहे, त पोइ हुनजे लाइ उहो स्पेस क्रिएट कंदा आहिनि, त हुनखे अकोमोडेट कयूं था, हुनखे पार्शली या फुली फंडिंग प्रोफेसर हुनखे प्रोवाइड करे थो सघे, डिपेंडिंग अपॉन डिसिप्लिन टू डिसिप्लिन। टेक्निकल फील्ड में त काफ़ी अपॉर्चुनिटीज़ आहिनि, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में अनलिमिटेड अपॉर्चुनिटीज़ आहिनि ऑस्ट्रेलिया में। बेहतरीन। So I think our session has remained quite productive. Yeah, the feedback ते डिपेंड कंदो दोस्तनि खां इंशाल्लाह। ऐं वॾी महिरबानी अदाज तव्हांजी ऐं साईं नवाज़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हांजी वॾी महिरबानी साईं अमजद साहब जी वॾी महिरबानी, टाइम ॾिनो ऐं महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी जंहिं इहो सेशन कयो, अरेंज कयो। ऐं लाज़मी हुयो जो त हिन सेशन इन करे करणु लाज़मी हुयो जो त अॼुकल्ह जो पीरियड हले पियो, पर इहो तक़रीबन पीरियड गुज़री चुको आहे, पर इन लाइ इहो लाज़मी हो त असां दोस्तनि खे ॿुधायूं त तव्हां पंहिंजे टाइम खे कीअं जेको प्रोडक्टिव बणायो ऐं स्पेशली इहो टाइम हेॾो खां यूरोप खां ऐं ॿी दुनिया में गुज़रियो, पर हाणे पाकिस्तान में न्यू स्टार्टअप आहिनि सिचुएशन सिचुएशन बहितर थी वञे, पर अञा ताईं का सिचुएशन बिल्कुलु अनसर्टेन आहे।
सो दोस्तों इंशाल्लाह ताजे फीडबैक जो इंतजार रहंदो ऐं कंहिं ॿिए नए सेशन जे ऐं नए कंहिं फ्रूटफुल सेशन में तव्हां हाज़िर थिबो। वरी महिरबानी, तेसिताईं पंहिंजो ख्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। सदाईं महिरबानी।